बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत प्रिय जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सभु होई हाल मंझाई मालूम थिए। सर में पखी हिकिड़ो, पाड़े रीह 50, राज़ी थियसि अलाह त लुॾे लहरुनि विच में। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे सुबुह मेहरान जे हिन अङण तां। अलाह साईं खां हमेशह दुआ हूंदी आहे त तव्हां जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ऐं हर इंसान जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी पंहिंजी रूटीन, हिकिड़ो पंहिंजो स्केजुअल ऐं तमामु कमकार, तमामु घणियूं ज़िमेदारियूं, त हर माण्हू जेको आहे न ॾाढो मसरूफ़ हूंदो आहे। जॾहिं नेचर ते नज़र पवंदी आहे त ईअं लॻंदो आहे त अव्हां जाॾे बि थोरो घणो टाइम कढी वेंदा आहियो, नेचर सां अव्हां जी मुहबत आहे। नेचर सां ॾिसो, इंसान जेको आहे न उहो परे नथो थी सघे, त ईअं लॻंदो आहे त नेचर ॾाढी मसरूफ़ आहे, उहा हिकिड़े पंहिंजे ई कम में लॻल आहे। उनजी हिकिड़ी पंहिंजी ई जेको आहे न उहा साइंस ऐं उहा हिकिड़ी अजीब ई फिलॉसॉफी जेकॾहिं तव्हां उन अख सां ॾिसंदो तव्हांखे नज़र ईंदी। ईअं ई इंसान बि पंहिंजे कमकार सां जुड़ियल हूंदो आहे, त हर को इंसान जेको आहे न पंहिंजी ज़िंदगी में ज़रिया मुआश में ॾाढो मसरूफ़ रहे थो, ऐं हर माण्हू चाहींदो आहे त असां अॼु खां सुभाणे जो जेको असांजो वक़्तु आहे उन जे लाइ असां कुझु न कुझु सुठो कयूं, जंहिंखे असां फ्यूचर सिक्योरिटी चवंदा आहियूं, जंहिंखे असां चवंदा आहियूं त मुस्तक़बिल में असां जेको आहे सो छा पंहिंजे लाइ या पंहिंजनि जे लाइ करे रहिया आहियूं। त उन जे लाइ हर माण्हू कोशिशूं करे रहियो हूंदो आहे, जिदोजहद करे रहियो हूंदो आहे, महिनत करे रहियो हूंदो आहे, ऐं उन महिनत सां केतिरा ई माण्हू पाण ॾिसंदा आहियूं त मुहबत कंदा आहिनि ऐं उन महिनत जे जज़्बे में हूंदा आहिनि। अच्छा, असां जेकॾहिं थोरी कराची ते नज़र विझूं था, मेट्रोपॉलिटन सिटी, ऐं पाण तमामु वॾा वॾा शहर ॾिसूं था, ऐं जेकॾहिं तारीख़ जा वर्क उथलायूं था त असांखे उहो ई शहर ॾाढो पुरमन नज़र अचे थो। तारीख़ जा पाण जॾहिं वर्क उथलायूं था, उहो ई शहर असांखे जेको आहे सो तमामु ख़ूबसूरत नज़र अचे थो। उहे ई आबादियूं असांखे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नज़र अचनि थियूं। घटि आबादी आहे पर सुकून ज़रूरु आहे। ॾींहों ॾींहुं जॾहिं आबादी वधे थी, ऐं पाण बहरिया टाउन खां अॻियां क्रॉस जॾहिं कयूं था, उतां खां वठी कराची जी आख़िरी कुंड कुर्छ ताईं तव्हां पहुचो त तव्हांखे वॾा वॾा बिल्डर्स जा नाला नज़र ईंदा आहिनि। पाण सभु ॼाणूं था त इहे वॾियूं वॾियूं जेके बिल्डिंग्स हूंदियूं आहिनि, इन्हनि जे पोयां तमामु वॾनि बिल्डर्स जा नाला हूंदा आहिनि। ऐं जॾहिं कंहिंखे बि जेको आहे सो घर ताईं हिकिड़ो अलार्मिंग सिचुएशन अची मिले थी, त उहे माण्हू पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ उन्हनि जो छा फ़र्ज़ु आहे त उहे उन्हनि जॻहियुनि मां निकिरनि, उन्हनि बिल्डिंग्स मां निकिरनि, पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ। गवर्नमेंट जो वॾो किरदारु उते पाण खे जेको आहे सो ज़ाहिर ज़हूर नज़र अचे थो, ऐं इन ते ॻाल्हाइणु तमामु घणो ज़रूरी आहे त आया असांजी गवर्नमेंट जो उहो किरदारु किथे आहे। पाण काफ़ी सारा टॉक्स बि ॾिसूं था, ऐं काफ़ी सारा इन स्क्रीन्स ते इहे सभु ॻाल्हियूं हलनि थियूं, त जॾहिं गवर्नमेंट जी ॻाल्हि ईंदी आहे त गवर्नमेंट हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ रखंदी आहे त असां जेकॾहिं माण्हुनि खे बिल्डिंग्स मां कढूं था, घरनि मां पंहिंजनि मां कढूं था, त पोइ वरी ॻाल्हियूं अञा ई ॿी तरह साम्हूं ईंदियूं आहिनि। त हिकिड़ो जेको आहे न नोटिफिकेशन ज़रूरु वेंदो आहे। नोटिफिकेशन वञणु ठीकु आहे, पर उते हुकूमत जी ज़िमेदारी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़तमु कोन थी वेंदी आहे। 4 मंज़िला बिल्डिंग किरे थी, ऐं उनजी जॾहिं तफ़दीश थिए थी त 30 साल चयो वञे थो त पुराणी उहा बिल्डिंग आहे। जॾहिं मां इहे सभु ख़बरूं ॿुधियूं पे, इहे टॉक्स बि मां ॿुधा पे, तज्ज़िया निगार बि मौजूदु हुया, उन्हनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं पे, ऐं तारीख़ सां रिलेटेड जेको आहे सो ॻाल्हि कयमि। जेकॾहिं उन तारीख़ ते नज़र पवे थी त पोइ असांखे ख़बर पवे थी त असां सां हक़ीक़त में विसाघातियूं केतिरियूं थियल आहिनि। पर पाण उहे बिल्डिंग्स बि ॾिसंदा आहियूं जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो आहे, उहे बिल्डिंग्स बि पाण सभिनीनि जे साम्हूं आहिनि। उहो हैदराबाद बि पाण सभिनीनि जे साम्हूं आहे, हिकु न्यू हैदराबाद बि पाण सभिनीनि जे साम्हूं आहे, हिकु पुराणो हैदराबाद बि पाण सभिनीनि जे साम्हूं आहे। त पहिरीं जे टाइम में जेतिरो बिल्डिंग्स ते कमु कयो वेंदो त उहे अॼु ॾींहं ताईं पाण मज़बूत ॾिसूं था, पर हाणे 30 साल उन बिल्डिंग जे लाइ घणो अरिसो त न आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं उहे टर्म्स ऐं कंडीशन्स उन तरीक़े सां साम्हूं न आहिनि त पोइ माण्हुनि जी ज़िंदगी ते ख़तरा बि आहिनि। ऐं इहो बि चयो वञे थो त हीअ हिकु अलमनाक तारीख़ जेको आहे सो हितां खां उहा बि स्टार्ट थिए थी, ऐं ईंदड़ वक़्त में ख़तरा तमामु घणा आहिनि। जेतिरियूं वॾियूं बिल्डिंग्स आहिनि ओतिरा वॾा ख़तरा आहिनि। वरी जेकॾहिं पाण जेको आहे सो हमेशह मां ॻाल्हि कंदी आहियां, पाण सभु इन ॻाल्हि खे जेको आहे सो तस्लीम बि कंदा आहियूं त
त को बि दुनिया जो मुल्क जंहिंखे असां तरक़ी याफ़्ता मुल्क चऊं था उन में माण्हुनि जी सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखियो वेंदो आहे या सिहत जा जेके खाता आहिनि उन्हनि ते सुठो जेको आहे सो कमु कयो वञे थो, उते सुठी हिकिड़ी बजट इस्तेमालु कई वञे थी, जेका बजट उन जे लाइ मुंतखिब कई वेंदी आहे उन्हनि इदारनि जे लाइ सिहत जे खातनि जे लाइ, उहा बजट जेको आहे सो यूटिलाइज़ बि थींदी आहे और यूटिलाइज़ बि थींदे पाण ॾिसूं था। हाणे रिसेंटली पाण ॾिठो आहे त पंजाब में जेको आहे सो 20 ॿार फौत थी विया आहिनि। हूअं बि जेकॾहिं तव्हां सालियानो काथो लॻाईंदो त असां वटि हर ॾींहं ते जेको आहे सो काफ़ी माण्हू मौत जो शिकार बणिजनि था। उन्हनि जा केतिरा ई घणा कारण ॿुधाया वञनि था त ग़लति दवाऊं आहिनि, प्रिवेंशन न आहे, माण्हुनि जो पंहिंजो जेको आहे पंहिंजी बीमारियुनि ते ख़्यालु न आहे, पंहिंजी सिहत ते मतिलबु उन्हनि जो को ख़ासि ध्यानु न आहे। सालियानो चेकअप बि माण्हू कराइणु न वेंदा आहिनि। 6 महीने जी त ॻाल्हि थियो, 2-4 महीननि जी त ॻाल्हि नथा कयूं, पर सालियानो माण्हू चेकअप कराइण खां बि कीॿाईंदा आहिनि, घबराईंदा आहिनि। या औरतुनि जा काफ़ी सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि त उहे घर में बि खुली डिस्कस कोन करे सघंदियूं आहिनि। मां केतिरा ई प्रोग्राम्स ब्रेस्ट कैंसर ते बि कंडक्ट करे चुकी आहियां। अवेयरनेस जी हमेशह तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं था त ॿारनि जी सिहत हिकिड़ो वॾो सवालु आहे ऐं असांजे कंट्री में त हिकिड़ो तमामु वॾो सवालु बणिजी वियो आहे। ॿार रोज़ जी बुनियाद ते जेको आहे सो मौत जो खाज बणिजनि था। इन्हनि तमामु शयुनि ते अॼु जे प्रोग्राम में कोशिशि कंदसि त ॻाल्हि ॿोल करे सघूं। ऐं असां जेकॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि करियूं था त हीउ जेको महीनो आहे जुलाई जो, जुलाई तकिड़ो अॻियां वधे पियो ऐं मोकलूं जेको आहे सो पंहिंजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो मंथ पूरो थींदो त पंहिंजे इख़्तिताम ते पहुचंदियूं। ॿारनि जो हिकिड़ो गेप पूरे साल में जून जुलाई जो उन्हनि खे हिकिड़ो गेप मिलंदो आहे। या उस्ताद हज़रात जी बि ॻाल्हि कयूं त उन्हनि खे बि साल में जेको आहे सो इहो 2 महीननि जो गेप मिलंदो आहे। 2 महीननि खां पोइ स्कूल्स जी कंडीशन कीअं हुजणु खपे, इन गेप खां पोइ स्टूडेंट्स जी स्ट्रेंथ कीअं हुजणु खपे या टीचर्स जी स्ट्रेंथ कीअं हुजणु खपे। असां जॾहिं तालीम जी ॻाल्हि कंदा आहियूं त रूट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं। रूट्स हमेशह जेकॾहिं मज़बूत आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ॿार अॻियां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो आहे। नाज़रीन, प्रोग्राम में तावन बि मौजूदु आहे, सहकार बि मौजूदु आहे सोना यूरिया जो, सो उन्हनि जो बि ज़िक्र ज़रूरु कंदी हलंदसि प्रोग्राम में। सोना सां ई आहे कामयाबी हिकु इनामी तक़सीम बि आहे। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाणे सोना यूरिया ज़िंक कोंड, सोना यूरिया नीम कोंड ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु कार्ड स्क्रेच करियो ऐं इज़ाफ़ी पैदावार सां गॾु खटियो ट्रैक्टर्स, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनामात। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। आयल मौज़ूज़ महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं हमेशह कोशिशि हूंदी आहे त असां जेको आहे सो उहे पर्सन प्रोग्राम में उन्हनि खे मधु कयूं ऐं पाण लबैक सही प्रोग्राम में शरीक बि हूंदा आहिनि, शामिल बि रहंदा आहिनि। उन्हनि सां जंहिं मौज़ू ते जेको हलंदड़ ॻाल्हि ॿोल हूंदी आहे, जो करंट इशू हूंदो आहे, उन ते ॻाल्हि ॿोल मां करणु चाहींदी आहियां, कोशिशि कंदी आहियां त हीउ जेको प्रोग्राम आहे यूज़फुल काराइतो बणिजे अव्हां ताईं पहुची सघे। सो हिन तरफ़ मुंहिंजा महिमान मौजूदु आहिनि जनाब पाण अब्दुल अज़ीज़ जुनेजो साहिबु, जिन जी शख़्सियत खां पाण सभु वाक़िफ़ आहियूं। ॾाढा सुठा पाण सोशल वर्कर बि आहिनि, मुख़्तियारकार जी हैसियत सां पाण ॾाढियूं ख़ूबसूरत पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं अथऊं ऐं उन्हनि जो जेको आहे सो ग्रेड बि वधण जा चांसिस आहिनि। वधीक उन्हनि खां ई पुछंदासीं, उन्हनि जो ग्रेड जेको आहे सो आई थिंक वधी चुको आहे माशाअल्लाह सां। ऐं पाण जेको आहे सो हिकु सुठा शाइर बि आहिनि, सुठो लिखंदा बि आहिनि। हैव अ गुड मॉर्निंग। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्लाह सां जी महिरबानी। माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। ऐं अव्हां जी तरक़ियुनि जी अव्हांखे मुबारक। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर मुबारक। अञा ताईं नोटिफिकेशन इशू न थियो आहे, पर ॿुधण में ईअं आयो आहे त असां अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 60 खां 70 माण्हू असिस्टेंट कमिश्नर जे उहिदे ते जेको तरक़ी माणी आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त। असांजो सैयद आसफ शाह साहिबु जेको आहे चीफ सेक्रेटरी सिंध, उन मां पूरी उमेद आहियूं त जल्दी इहो नोटिफिकेशन अची वेंदो ताकी वरी असां सर्विसिस सॼी सिंध में जेको आहे सो पब्लिक खे डिलीवर कंदासीं। सही, ज़बरदस्त। होपफुली त तव्हां जेको आहे सो हिन उहिदे ते अची करे माण्हुनि जूं सुठियूं ख़िदमतूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो कमु उहो आहे, तव्हांजो जेका सीट आहे, तव्हांजो फ़र्ज़ु बि इहो ई आहे त तव्हां माण्हुनि खे जेको आहे सो सुठो सर्व करियो। नाज़रीन, अॻियां वधूं था। प्रोग्राम में प्रोफेसर मदद अली जतियाल साहिबु पाण मौजूदु आहिनि,
ॾाढो पाण सुठो लिखंदा आहिनि, उन्हनि जा किताब बि असां ताईं पहुची चुका आहिनि। जेकॾहिं जतियाल बिरादरी जी ॻाल्हि करिजे त उन्हनि ते बि हिननि जी हिकिड़ी सुठी रिसर्च आहे, उहो बि किताबी शिकल में उहा असांजे साम्हूं मौजूदु आहे। पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि गवर्नमेंट कॉलेज जा, ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में पाण जेको आहे सो पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज हैदराबाद में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पिया। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी। माशाअल्लाह ज़बरदस्त। अॼु जे प्रोग्राम में खोड़ सारी ॻाल्हियूं कंदासीं ऐं कंदा न्याणी बि प्रोग्राम में नाज़रीन मौजूदु आहे रहमत जतियाल ऐं BS ज़ूलॉजी उनजो जेको आहे सो ज़ूलॉजी जो सब्जेक्ट आहे। पाण BS प्रोग्राम में इनरोल्ड आहे ऐं ज़ूलॉजी सब्जेक्ट जे हवाले सां थोड़ी ॻाल्हि ॿोल थींदी हुई। स्टूडेंट्स जेके ज़ूलॉजी जे पासे उन्हनि जो इंट्रस्ट आहे त उन्हनि जे लाइ बि ॻाल्हि ॿोल ॿुधण में ॾाढी सुठी रहंदी। तव्हांखे रहमत भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी ज़बरदस्त। रहमत खां अॼु प्रोग्राम जेको आहे सो स्टार्ट वठूं था। रहमत मां न्यू जॾहिं गेस्ट हूंदो आहे त मां चाहींदी आहियां त उनजी मॉर्निंग असां पुछूं त मॉर्निंग केतिरी एनर्जेटिक हूंदी आहे? तव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? मॉर्निंग असांजी इलाही ज़बरदस्त हूंदी आहे। हालांकि हिनमहिल छुटियूं आहिनि पोइ बि असां पंहिंजी रूटीन क़ाइमु पिया रखूं। सुबुह जो सवेर उथी करे नमाज़ वग़ैरह अदा करे उनखां बाद मां जेको आहे क़ुर शरीफ़ जो दौर करे पोइ बाद में थोरो रेस्ट करे वठंदा आहियूं। उनखां पोइ उथी करे वरी थोरो घर जो कमुकार हिनमहिल छुटियूं आहिनि त अम्मी जी हेल्प कंदा आहियूं। उनखां पोइ बुक्स वग़ैरह रीड कंदा आहियूं, पंहिंजा जेके आहिनि टॉपिक जा सब्जेक्ट्स जा नॉवेल्स वग़ैरह। माना ॾाढी स्मूथ हिकिड़ी मॉर्निंग तव्हांजी आहे। ऐं रीडिंग जी बि तव्हां ॻाल्हि कई त माना उहा आदत जेको आहे न बाबा मां मुंतकिल तव्हांजी थिए पई। अच्छा, सो मौसम खे पाण ॾिसूं पिया, मौसम जूं तब्दीलियूं पाण सभिनीनि जे साम्हूं आहिनि ऐं गर्मी जा नवां नवां रिकॉर्ड्स बि पाण सभिनीनि जे साम्हूं आहिनि। अच्छा, इंट्रोडक्शन में इहा ॻाल्हि त जेको आहे सो मुंहिंजे ज़हन में किथे निकिरी वई त असांखे जेको आहे सो ही ॿियो स्पेल बरसातुनि जो असांजे साम्हूं आहे। 2 ॾींहं 4 ॾींहं बरसातूं त पाण सभिनीनि खे नसीब थियूं, पर हिकिड़ो स्पेल बरसातुनि जो जेको आहे ॿुधायो वञे पियो। कीअं ॾिसो पिया मौसम खे? मौसम अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी खे वेल अवेयर रहणु घुरिजे ऐं उन जी प्रिकॉशन्स वठणु घुरिजनि। असीं जीअं अक्सर ॾिसंदा आहियूं त गवर्नमेंट ते भाड़े वेठा हूंदा आहियूं। बिल्कुलु गवर्नमेंट जी बि हिकिड़ी मेन ज़िम्मेदारी आहे, पर हिमसेल्फ माण्हू जी पंहिंजी बि ज़िम्मेदारी आहे। अक्सर ॾिसो त सॼी सिंध में बल्कि पाकिस्तान में किथे किथे ॿाहिरि मुल्कनि में बरसाति तबाहियूं बि आंदियूं आहिनि। उन जे लाइ असां जेके माण्हू आहियूं, ख़ासि करे जेके असांजूं समाजी तंज़ीमूं आहिनि, बिरादरी जूं तंज़ीमूं आहिनि, या हिमसेल्फ जेकॾहिं को ॻोठ जो को हेडमैन आहे, पोइ उन में असांजो चेयरमैन थी वियो, असांजो टीचर थी वियो, असांजो तपेदार थी वियो, या मतिलबु हर मकतबे फ़िक्र माण्हू जी इहा ज़िम्मेदारी थिए थी त जीअं घर जे मथे सोलर प्लेट लॻी पई आहे, डिश एंटीना लॻी पई आहे, या वरी जेकॾहिं बिजली जूं तारूं खुलियल आहिनि त उन्हनि खे असां जेको आहे न प्रॉपर वे में रखूं। साइन बोर्ड आहिनि या जेकॾहिं गाॾियूं बीठल आहिनि त तव्हां ॾिसो त अक्सर को माण्हू विच रस्ते ते गाॾी बीहारे वेंदो आहे। हाणे हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं को तूफ़ान अची थी वञे, बरसाति आहे, ॿोॾि आहे, त हू रोड ई ब्लॉक थी पियो आहे, त उनखे इहो फ़िक्र न आहे त जेको पोयों माण्हू आहे उहो अॻियां कीअं निकिरंदो। अहिड़े हवाले सां जेके असांजा बैराजिस आहिनि, बैराजिस ते अक्सर गिदड़ आहिनि या जेको सूअर आहिनि, कुता आहिनि, या ॿिया जेके बि जानवर आहिनि, उहे जानवर पंहिंजे रहण जे लाइ जेका जॻह ठाहींदा आहिनि, जॻह ठाहींदे ठाहींदे जीअं उनखे आली जॻह मिलंदी आहे त हू बैराज जे वञी बिल्कुलु वेझो क़रीब छॾींदा आहिनि। अॼुकल्ह इरिगेशन सिस्टम जेको आहे उनखे बि अञा बहितर करण जी ज़रूरत आहे। जिते किथे खाटियूं कोन थियूं आहिनि या वरी जो उनजी देखभाल आहे, जेकॾहिं सेड़ आहे, तव्हां ॿुधो हूंदो अक्सर माण्हुनि जे लाइ इहे नवां नाला हूंदा जेका नई जनरेशन आहे उनजे लाइ, त उहे जेकॾहिं सोराख वॾा थी वञनि, अक्सर ॾिसो उन्हनि जी कुआ बि बिल्कुलु त उहे जेके ॻोठ आहिनि, ॻोठनि जा ॻोठ बरसाति जे टाइम में नंढियूं शाखूं बंदि कयूं वेंदियूं आहिनि, वाटर कोर्स बंदि कया वेंदा आहिनि, पोइ वॾनि वाहन खे जेकॾहिं गारा पइजी वेंदा आहिनि त उहो फ्लड जेको इंतिहाई ख़तरनाक हूंदो आहे। उनजे लाइ कंटीन्यूंसी असांजो प्लान हूंदो आहे। उन कंटीन्यूंसी प्लान तहत असांखे मिसाल तौरु जेकियूं बि बिल्डिंग्स आहिनि त माण्हू खे किथां रेस्क्यू करिणो आहे। जीअं आउं थोरो ज़िक्र करियां बदीन जी साहिली पट्टी जो, जेका असांजो गोलो मंदरो आहे, हाजी हजम मल्ला आहे, तक़रीबन 15 खां 20 ॻोठ जेके आहिनि उहे बिल्कुलु सामूंडी लहरुनि सां गॾोगॾु किथे समुंड जो पाणी हुननि जे घरनि में अची वेंदो आहे। पोइ सीराणी शहर वेझो आहे त उते जिते कॾहिं ॿी गाॾी नथी वञी सघे त उते ट्रैक्टर बि रेस्क्यू कंदा आहिनि ऐं माण्हुनि खे बि
इहा गुज़ारिश कंदासीं त जेकॾहिं गवर्नमेंट तव्हांखे असांजी एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, असांजो रेवेन्यू डिपार्टमेंट या पुलिस या रेंजर जेकॾहिं रेस्क्यू जे लाइ चवे थी त तव्हां उन ॾे चवणु करियो। पास्ट में तव्हां इहो ॾिठो हूंदो त काफ़ी माण्हू जेके आहिनि जानियूं ज़ाया थी वियूं, उन्हनि माण्हुनि चवणु न कयो त पोड़ा पोड़ा जेके माण्हू आहिनि या पोड़ियूं मायूं आहिनि उन्हनि वीचारनि जूं जेके जानियूं बि ज़ाया थी वियूं। ऐं उन हवाले सां जेके बि असांजा माल जा नुक़सानात उन्हनि जी ॻाल्हि कयूं, घरनि जा त हमेशह ई नुक़सान थियनि था ऐं वरी उहो सेटल थियण में माना उहो ॿी सीज़न अची वेंदी आहे, सेम अगेन उहो स्पेल बरसातुनि जो साम्हूं अची वेंदो आहे या ॿोॾि जा ख़तरात साम्हूं हूंदा आहिनि, पर ॾिसंदा आहियूं त माण्हू उन तरीक़े सां सेट न थी सघंदा आहिनि। बिल्कुलु, हाणे जीअं एजुकेशन डिपार्टमेंट आहे त उन्हनि जा जेके स्कूल बिल्डिंग्स आहिनि उन्हनि जा किथे वॉशरूम नथा कमु कनि, किथे मोटरूं ख़राबु आहिनि, किथे पाणी जूं टांकियूं कमु न पियूं कनि, त जेकॾहिं अलाह न करे जेकॾहिं फ्लड या एमरजेंसी अचे थी त घटि में घटि उन डिपार्टमेंट जा माण्हू उन्हनि पंहिंजनि शयुनि खे जेको आहे न प्रॉपर वे में उनखे मेंटेन कराए वठनि, ताकी असीं कंहिं बरसाति जो इंतज़ारु न करियूं, पर उन खां पहिरीं प्रिकॉशन्स वठी छॾियूं असां। ऐं जेकॾहिं अक्सर ॾिठो त माण्हू जेके समझदार माण्हू आहिनि उहे 2 ॾींहं 4 ॾींहं हफ़्ते जो राशन बि घर में वठी रखंदा आहिनि। जीअं ॿाहिराड़ी में काठियूं थी वियूं त काठियुनि खां सवाइ कीअं ॿारणु थींदो, या बत्ती जेका आहे उन में घासलेट आहे या टॉर्च आहे या इहे जेके शयूं आहिनि, या किथे किथे वरी छटी आहे या रेनीकोट आहे, या मालवनि जेके माण्हू आहिनि पंहिंजे माल जो जेको आहे गाह वग़ैरह आहिनि उनखे बि स्टोर कंदा आहिनि। त असांजी हिमसेल बि ज़िम्मेदारी थिए थी, स्पेशली जेके असांजा ॻोठाणा आहिनि, ॻोठ लेवल ते बि जीअं तंज़ीमूं ठहियलूं आहिनि उन्हनि खे बि इहा शइ करणु घुरिजे। त हाणे गवर्नमेंट ते एतिरो न भाड़ीनि त भई जॾहिं असांजो को नुक़सानु थिए, गारो पइजी वञे, रोड बंदि थी वञे त पोइ असीं उन जे लाइ अचूं। कॾहिं कॾहिं ईअं तव्हां ॾिठो पास्ट में त जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू कंहिं माण्हू जी मदद करणु चाहे पियो, कंहिंखे राशन ॾियणु चाहे पियो, पर उनखे रस्ते में लुटे फुरे था वञनि। हाणे तव्हां इहो ॾिठो त भई जेके अॻियां माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां खां वधीक ज़रूरत आहे। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ऐं जेकॾहिं पाण दुनिया जे उन्हनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी ॻाल्हि कयूं था त ईअं न आहे त पूरी दुनिया जेको आहे सो सेफ आहे, पूरी दुनिया उन कुदरती आफ़ात खां महफ़ूज़ आहे, पर असां वटि नुक़सानात उते बि थींदा आहिनि, पर उते जेको आहे सो घणी ज़िम्मेदारी स्टेट जी हूंदी आहे। ऐं उन खां अलावा घरनि जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त हिकिड़ी डेड लाइन हूंदी आहे न, घर जेको आहे सो तव्हांजो भले केतिरो बि नओं ॾिसण में हुजे, पर जेकॾहिं हुनजी एक्सपायरी डेट तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहिनि त पोइ तव्हांखे उहो घरु ख़ाली करिणो पवंदो आहे। चवण जो मक़सदु त थोरो पंहिंजो बि शऊर हुजणु खपे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे रियासत जी ज़िम्मेदारी आहे न। 2022 में जेको फ्लड आयो उनखे पाकिस्तान पीपल पार्टी जी हुकूमत हिकिड़ो प्रोजेक्ट लॉन्च कयो आहे, सिंध पीपल हाउसिंग फ्लड स्कीम। उन तहत माण्हुनि खे जेके आहिनि माण्हू जे पंहिंजे अकाउंट में 3 लाख रुपया वञनि था किस्तुनि में, जंहिंमें घर ठाराए ॾिना वञनि पिया। सॼी सिंध में मुख़्तलिफ़ NGOs उनखे मॉनिटर कनि थियूं। असांजे हैदराबाद डिस्ट्रिक्ट में बि तक़रीबन 20,008 घर जेके आहिनि उहे उनजो प्रोसेस शुरू आहे। उन्हनि खे वरी असां ॻोठावा स्कीम तहत मुफ़्त में मालिकाना हुकूक असांजे डिप्टी कमिश्नर साहिबु, असांजे मेयर साहिबु, असांजे मिनिस्टर शर्जील साहिबु, अब्दुल जब्बार साहिबु, मतिलबु गवर्नमेंट जेको आहे इन में फोकस आहे। जिन माण्हुनि वटि जेके ॿाहिराणी में तव्हां ॾिसंदो अक्सर घर न हुयो न, हाणे इहो उनजी वरी इहा बि रखी अथनि त डिज़ास्टर खां बचण जे लाइ, फ्लड खां बचण जे लाइ 3 फुट उनजी मथे आहे जॻह। त कुझु अहिड़ियूं जॻहियूं हूंदियूं आहिनि जेकॾहिं लो लाइंग एरिया में आहिनि त उहे बजाए माण्हू खे फ़ाइदे ॾियण जे वधीक नुक़सानु थी वेंदो आहे। अहिड़े हवाले सां असांजो हेल्थ डिपार्टमेंट जेको आहे उन में बि माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस आहे। या बरसातुनि में लूज़ मोशन थी वेंदा आहिनि, ॿारनि खे डायरिया थी वेंदी आहे, वोमिटिंग थी वेंदी आहे, एग्ज़ैक्टली, त उन जे लाइ बि असांखे प्रिकॉशन्स वठणु घुरिजे। हा, बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी चई त पंहिंजी ज़िम्मेदारी हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां जो ॻोठु आहे, अव्हांखे ख़बर आहे त हीउ बंदि जेको आहे सो हमेशह ई टुटंदो आहे। जीअं पाण केन शाह जी ॻाल्हि कयूं था, केन शाह पाण हर ॿोॾि में ॾिसंदा आहियूं त तव्हांजो बंदि जेको आहे सो टुटी पवंदो आहे, तमामु घणा नुक़सान थींदा आहिनि, पूरो जो पूरो उहो साइड जेको आहे सो पाणी जी लपेट में अची वेंदो आहे। त उहे बंदि उतां जा लोकल जेके माण्हू आहिनि मिली करे थोरी हिमत ऐं हौसले सां जेकॾहिं उन्हनि खे मज़बूत कनि त घणे नुक़सान खां ज़रूरु बची सघनि था। अच्छा, असां वटि जेको आहे न जतियाल साहिबु तव्हांजे तरफ़ अॻियां वधंदमि त असां वटि सम्झो था त जेका उहा अलार्मिंग सिचुएशन हूंदी आहे उन ते ई असां जेको आहे न पोइ कमु करणु शुरू कंदा आहियूं, पूरो साल कमु न कंदा आहियूं, पूरो साल असांजो को ध्यानु न हूंदो आहे। मजमूई सूरत हाल ईअं आहे जो असां केयरलेस तमामु घणा आहियूं, एतिरा केयरलेस आहियूं। जीअं अज़ीज़ साहिबु चयो त जॾहिं अचानक का शइ अची थी वञे पोइ यहाँ से घोड़ा थी वञे। हालांकि असांखे प्रिकॉशन्स मौसमी हालात खे ॾिसी करे, छो त दुनिया में मौसमी हालात, हाणे मिसाल फ़र्ज़ु कयो हिन में दरिया में पाणी अचे पियो,
ॿुधाइनि पिया भई अचे पियो हींअर बि इहा ई पोज़ीशन अलार्म आहे। हाणे अचे पियो त असांखे पहिरीं ॻाल्हि त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। हुकूमत एॾा फंड किथे थी माना इस्तेमालु करे, नज़र त अचणु घुरिजनि न। इहे जेके आहिनि असांजा केनाल्स आहिनि, दरिया जा जेके पासा आहिनि, पहिरियों त अरबें रुपया रखिया था वञनि, उन खे सेफ कयो वञे। उनखां पोइ जेको आहे सो ॿी आवाम जो फर्ज़ु थिए थो त हू पंहिंजी मदद पाण करणु। गुरबत एॾी आहे जो उहे माण्हू खाइण लाइ पूरा आहिनि, त उहे माण्हू एॾो वॾो कमु कीअं कंदा? सो प्रिकॉशन्स तमामु ज़रूरी आहिनि, पर केयरलेस आहियूं असां तमामु। मामिलो जॾहिं सिर ते अचे थो न त पोइ असां हुनखे घणो इनिशिएटिव वठूं था, पोइ वठि हाणे ॾिसो हीउ जेको सैलाब आयो हेॾां अचानक मथां जेको हेॾां कबैली इलाइक़नि ॾांहुं हेॾां जेको चित्राल ॾांहुं हेॾां ॾिसो 15 माण्हू 2 कलाक दाऊं कंदा रहिया त असांखे बचायो। हाणे सवात जो वाक़ियो आहे। हाणे अवां अंदाज़ो कयो त उहे 2 कलाक दाऊं कंदा रहिया त उतां जी इंतिज़ामिया हेॾी वॾी माना इंटरनेशनल उहो माना जॻह आहे विज़िटिंग जे हवाले सां, त उते त उहे बंदोबस्तु कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। आम माण्हू त नथो करे सघे न, उनजी बस जी ॻाल्हि। हर ॻाल्हि ते टैक्स असां ॾेई रहिया हूंदा आहियूं ऐं उनखां पोइ जेके सयाहती मर्कज़ आहिनि, जेके सालनि खां जेको आहे सो ख़ूबसूरत अंदाज़ में माण्हू हिकिड़ी प्लानिंग सां वञी रहिया हूंदा आहिनि, उते बि माण्हू सेफ न हुजनि, त इहो हिकिड़ो वॾो सुवाल ज़रूरु आहे। इहो वॾो सुवाल रियासत जे लाइ आहे। अच्छा, तव्हां बि स्टडी कई हूंदी, अव्हां बि ॾिठो हूंदो त उतां जो जेको कुदरती लंघ आहे उनखे बंदि कयो वियो ऐं पाणी ख़बर हुई त पाणी इन तरीक़े सां अचिणो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी त पोइ रुकजंदो ई न आहे, पंहिंजो रस्तो त पाण ठाहींदो आहे, त पोइ उहा जेका दीवार ठाही वई उनखे टोड़े पाणी ॿाहिरि आयो, त इहे नुक़सान त थियणा हुया। जी रहमत, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। ज़ूलॉजी स्टार्टिंग खां जेको आहे सो तव्हांखे ज़ूलॉजी जेको चूज़ करिणो हुयो या इंट्रस्ट कीअं पैदा थियो? कुझु टीचर्स बि अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं पढ़ाईंदा आहिनि त पोइ सब्जेक्ट जी तरफ़ इंट्रस्ट वधी वेंदो आहे। जी, जॾहिं खां मां फस्ट ईयर इंटर में पढ़ंदी हुअसि त तॾहिं खां ई मूंखे ज़ूलॉजी मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट हूंदो हुयो। त ज़ूलॉजी मेडिकल सां रिलेटेड आहे, त मुंहिंजो शौक़ु मेडिकल में हुयो, पर कुझु सबबनि जे करे उते न थी सघी दाख़िला, त मूं चयो त मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट इहो आहे, इन में ई मां वधीक महिनत करे थी सघां, छो जो इंट्रस्ट जंहिं शइ में हूंदो आहे त उन में ई इंसानु सही हूंदो आहे। त उन हिसाब सां मां इहो ई सब्जेक्ट चूज़ कयो ऐं सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन वरिती। अच्छा, सिंध यूनिवर्सिटी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त सिंध यूनिवर्सिटी छा एक्सपेक्ट कयो हो त कीअं हूंदी, कीअं हुई, कीअं रही आहे तव्हांजे लाइ? नेगेटिविटी इलाही ॿुधी हुई सिंध यूनिवर्सिटी जे बारे में। पहिरियां अचण खां पहिरियां इलाही कुझु ॿुधो त भई हिते टीचर्स सिंसियर न आहिनि, उन खां अलावा माहौल सुठो न आहे, पर हालांकि जॾहिं हाणे मां पढ़ां थी त मूंखे इलाही सुठो माहौल लॻो आहे ऐं इंसान जे पंहिंजे हथ में हूंदो आहे, इज़त ज़िलत इंसान जे पंहिंजे हथ में आहे। मां हुते वई आहियां, मूंखे नथो लॻे त को माहौल ख़राबु आहे। मीन्स तव्हां जेसिताईं पाण खे अॻिले खे इजाज़त न ॾींदा त अॻिले जी हिमत न आहे। त मूंखे त इलाही सुठो माहौल लॻो आहे। यूनिवर्सिटी जो टीचर्स बि इलाही ज़बरदस्त आहिनि, कोऑपरेटिव आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि, जेको ॿारु जीअं रेस्पॉन्स कंदो टीचर बि हुन सां उअं ई हलंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा रहमत, जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था स्टार्टिंग जी, त कंहिंजी घणी सपोर्ट रही आहे? बाबा जी घणी सपोर्ट रही आहे? अम्मी घणो सपोर्टिव रही आहे? ॿई ज़्यादातर बाबा, जेको का बि छोकिरी हूंदी आहे अॻिते वधंदी आहे त उनजे ज़ाहिरी ॻाल्हि उनजे पोयां उनजो बाबा ई हूंदो आहे, जेको उनजी हर क़दम ते हिमत वधाईंदो आहे, हौसला अफ़ज़ाई कंदो आहे। ऐं अम्मी जी बि इलाही सारी स्ट्रगल रही आहे। अम्मी सुबुह जो असांखे तयारु करे नाश्तो करे बचपन खां वठी, बाबा अम्मी ॿई माना मोकिलियो बचपन खां वठी। ॾिसो, ॿार जो बचपन में शौक़ु न हूंदो आहे, शौक़ु पैदा करणु इहो वालिदीन जो कमु आहे। त हिनमहिल जीअं स्टेज ते असां आयूं ई पंहिंजे पेरेंट्स जे करे। बिल्कुलु बिल्कुलु, ज़बरदस्त ज़बरदस्त। रहमत जी, जुनेजो साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। हैदराबाद जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था ऐं वरी जॾहिं बरसाति जी ॻाल्हि करियूं था, हैदराबाद छा था सम्झो त मींहं जो जेको ॿुधायो वञे पियो, हिन स्पेल जो जेको ॿुधायो वञे पियो, हैदराबाद खे केतिरो ख़तरो आहे? हमेशह ई पाण ॾिसंदा आहियूं त केतिरा ई इलाइक़ा आहिनि जेके पाणी जी लपेट में अची वेंदा आहिनि। ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको असांजो हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर आहे ज़ैनुल आबिदीन मेमन साहिबु, तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त पोलियो हुजे, फ्लड हुजे, रेन हुजे, त हू सभिनी खां अॻियां हूंदा आहिनि। असां सभिनी ऑफिसर्स खे हुन 24 आवर्स अलर्ट करे छॾियो आहे। हाणे लास्टली 200 खां मथे मिलीमीटर बारिश पई, पर तव्हां ॾिठो हूंदो विदिन 24 आवर्स जेको आहे सॼो पाणी निकाल थी वियो। अल्हम्दुलिल्लाह, हैदराबाद जे माण्हुनि खे इहा अपील कंदासीं पनियूं ऐं किचरा इहे हुननि में जेको गटरनि में न विझनि, उहो गवर्नमेंट सां सहकार कनि। ऐं अहिड़ी का शइ आहे त उनजी अॼुकल्ह मीडिया हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट रोल प्ले करे पई।
तमामु इम्पोर्टेंट। जेकॾहिं किथे अहिड़ी का शइ हाईलाइट थिए थी त उहो फौरन अची थी वञे ऐं उन ते असांजा ऑफिसर साहिबान जेके फौरी जेको आहे न इम्प्लीमेंटेशन कनि था। त इन करे जेकॾहिं अवाम आहे हैदराबाद जी अवाम या ईअं सम्झो त मेहरान टीवी जे तवसुस सां सॼी सिंध या पाकिस्तान जी अवाम जेकॾहिं उते जे इंतज़ामिया सां ईअं तावन कंदी सहकार कंदी त यकीनन अहिड़े के अणवंदड़ वाक़े खां बची सघिबो। त जॾहिं कॾहिं ड्रेनेज उथली वेंदा आहिनि त पोइ उते पाणी जो मसइलो थींदो आहे, बीमारियुनि जो मसइलो थींदो आहे, लाइटिंग जो मसइलो थींदो आहे। इन जे करे इहे शयूं तमामु ज़रूरी आहिनि। उनजे लाइ वरी एमरजेंसी बेसिस ते कंट्रोल रूम ठहियलु हूंदो आहे जिते सभिनी डिपार्टमेंट जा माण्हू वेठल हूंदा आहिनि। हर डिपार्टमेंट जो माण्हू जो हिकिड़ो रिप्रेज़ेंटेटिव हूंदो आहे अवेलेबल। ऐं उन ते जिते बि उनजी कंट्रोल रूम ते हिकिड़ो असांजो रजिस्टर कंप्लेंट रजिस्टर रखियो वेंदो आहे जिते कंप्लेंट माण्हू पंहिंजो नालो ॿुधाईंदो भई मुंहिंजी फलाणे फलाणे इलाइक़े कंप्लेंट आहे, पोइ वास्तेदार डिपार्टमेंट खे डिप्टी कमिश्नर जे तरफ़ां उहा हली वेंदी आहे। ठीकु ठीकु, ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा, हूअं जनरली तव्हां खां तव्हांजो रायो मां इहो बि वठणु चाहींदमि त असां जॾहिं मींहंनि जी ॻाल्हि कंदा आहियूं या घणे पाणीअ जी ॻाल्हि कंदा आहियूं, पाणी ओवरलोडेड हूंदो आहे। पाण हूअं त हितां कोटड़ी वारी साइड खां जॾहिं बि गुज़र थिए थो त हिकिड़ो त उहो पूरे दरिया जो पेट पाण ख़ाली ॾिसंदा आहियूं, वारी ॾिसंदा आहियूं, ॾुख बि तमामु घणो थींदो आहे। पर छा करियूं त असां वटि एरिड ज़ोन ज़मीन आहे त ॿ कंडीशन्स असां वटि हमेशह ई रहनि थियूं। ऐं हीअ जेका पुल आहे इन जी बि एक्सपायरी डेट ख़बर नाहे कॾहिं जो असांखे मिली चुकी आहे। ऐं हीअ पाणी वरी जेकॾहिं इन तरीक़े सां दरिया जो पेट पूरो जेकॾहिं भरिजल पाण ॾिसूं था त हीअ अलार्मिंग सिचुएशन आहे असांजे लाइ। इहो त हाणे वधीक इरिगेशन डिपार्टमेंट उनखे बहितर नमूने ॿुधाए सघे थो। बाक़ी जेको आहे ख़तरनाक त इंतिहाई आहे। जो लास्टली जीअं सिजावल मां ॿेलो बंदि जेको टुटो हुयो उन टाइम में मुंहिंजी पोस्टिंग उते हुई सिजावल में हुई। त उहो असां जेको आहे न ॿेलो जेको शहर आहे उन में बिल्कुलु जॻहियूं जेके आहिनि ॿुॾी चुकियूं हुयूं। उतां पाकिस्तान आर्मी सां गॾु सऊदी अरब जूं टीमूं हुयूं, असां बाक़ाइदे उतां माण्हुनि खे रेस्क्यू कयोसीं। त मक़सदु चवण जो त हाणे इन कंडीशन में त गवर्नमेंट खे हिन ते फोकस करणु घुरिजे। बेसिकली इरिगेशन डिपार्टमेंट जी इहा ज़िमेदारी आहे त हुनजी अल्टरनेट का पुल जेको प्रपोज़ल ठाहिनि या इन जेकॾहिं डैमेज थी वई आहे ख़तरनाक आहे त उनखे प्रोहिबिट करे माण्हुनि जे अचु वञ खे उनखे रोकीनि। हाणे उनजे लाइ उहो डिपार्टमेंट वधीक बहितर ॿुधाए सघे थो। जी बिल्कुलु बिल्कुलु। असां जॾहिं बारिशुनि जे स्पेल जी ॻाल्हि करियूं पिया, मीओकी जी ॻाल्हि करियूं पिया त थर जॾहिं बि वसंदो आहे त थर जेको आहे न उहो ख़ुशी जी अलामत हूंदो आहे। थर वारे पासे कीअं पिया ॾिसो? माशाअल्लाह, थर हींअर मुंहिंजी कल्ह बि ॻाल्हि थी, उते काफ़ी असांजा बिरादरी जा माण्हू रहनि था, यार दोस्त रहनि था। त थर तमामु सुठी बारिश पई आहे पर अञा वधीक नीड आहे। हाणे सॼो थर ईअं पाण सिंधीअ में चऊं जीअं कुंवार जो ॾेख ॾिजे, सॼी सावक ई सावक आहे, सॼी सावक थी वई आहे ऐं थर ॾिसण वटां बि आहे। ऐं जेके थर जा मारू माण्हू आहिनि हिते, ऐं गॾोगॾु इहो बि वरी चवंदुसि त जेके सिंध जा या पाकिस्तान जा जेके सियाह आहिनि, जेके माण्हू घुमणु वञनि था, उते जा माण्हू आहिनि, उन्हनि जो गुज़र सफ़र ई गुआर थी वियो, ॿाजरी थी वई या सिंगरियूं थी वियूं, चिबड़ थी विया, छायूं थी वियूं, कॾहिं क़िस्मतियूं ॾिसनि था। त तव्हां उन्हनि जे लाइ हितां शयूं वठी वञो। पाणी बि उन्हनि जो वञी इस्तेमालु न करियो, उन्हनि जे लाइ मानी बि वठी वञो। उन्हनि जे लाइ को जेकॾहिं मण तव्हां अन जो पंहिंजे गाॾी डिगी में अटे जो विझी छॾियो त उहे माण्हू खाई केतिरो तव्हांखे दुआऊं कंदा। फ्रूट उन्हनि लाइ वठी वञो त उहे उन्हनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि जे लाइ कपिड़ा वठी वञो। ॿार खे ॾिसो अक्सर पेर उघाड़ा आहिनि हुनजा, या जेकॾहिं कपिड़ा हुनजा फाटल आहिनि, तव्हां जेकॾहिं साहिब हैसियत आहियो उन्हनि जे लाइ जेकॾहिं ड्रेसूं आहिनि या फीमेल जे लाइ, ऐं उते जो जेको हुनरु आहे, भर्त जो हुनरु आहे, तव्हां अक्सर रली ॾिसो, उते जो गज ॾिसो, चुनरी ॾिसो। जीअं मारवी जो जेको देश आहे उहो बि ॾिसण वटां आहे। बालवा जेके चऊं, नंगर पारकर चऊं, जेको तरवेट अंग्रेज जेको बादशाह हो उनजो जेको थलो आहे उहो बि ॾिसण वटां आहे। त मक़सदु इहे शयूं जेकॾहिं डेड वेरो आहे, जिते असांजे सॼे सिंध जे जेके चीनी जा थां ठहनि था, उहो चीनी उतां जेको आहे सो असांखे बरामद थिए थी। लूण जूं खाणूं आहिनि, इहे बि ॾिसण वटां आहिनि। पर मक़सदु असां सिंध जा जेके माण्हू उते ज़रूरु वञूं, पर उन्हनि जे लाइ अज़ाब न बणिजो। उन्हनि खे जेको आहे बधाए उन्हनि जे मदद करण जे, उन्हनि ते वञी ॿार न थियूं, उन्हनि खे ख़र्चियूं बि ॾियूं। ऐं उन्हनि खे मक़सदु तव्हां कैमरा जे अख में भले उन्हनि खे बंदि करे ॾियो, पर थर जो जेको टैलेंट आहे, अक्सर तव्हां सिंध में डॉक्टर ॾिसंदो, उहो बि तव्हांखे थर जो डॉक्टर मिलंदो। अक्सर तव्हांखे जेके महिनत कंदड़ माण्हू आहिनि, वरी हिते लेबर बॉन्डेड जे हवाले सां बाइंडिंग अची वेंदी सॼे सिंध जे असांजे ब्यूरोक्रेट्स जे घरनि में जेके ॿार कमु कनि था, पोइ चाहे उहे मुस्लिम आहे चाहे नॉन मुस्लिम आहे, पर उहो नंढो ॿारु कमु करे थो, जेको गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिठो वञे त ग़लति आहे। पर तव्हां चवण जो मक़सदु थर जो माण्हू हिकिड़ो मोहबती माण्हू आहे,
मिठो माण्हू आहे ऐं अक्सर जेको थर जे माण्हू जी महिनत आहे न, असांजी हेतिरी जेका सोशल मीडिया आई आहे उन असांजे ॿार, तव्हां ॾिसो त नंढड़ा नंढड़ा जेके ॿार उन्हनि जूं नज़रूं हलियूं वयूं आहिनि। त हिन सोशल मीडिया में पेरेंट्स पंहिंजे औलाद खे टाइम बिल्कुलु बि नथा ॾियनि। जेतिरो असांखे फ़ाइदो थियो आहे, जीअं थोरी देरि पहिरीं असांजे सवाद जे ॻाल्हि हली, त उन में असांजी बि ज़िमेदारी आहे त तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, सेल्फी जे चकर में ज़िंदगियूं न विञायूं। जी जुनेद साहब, पाण जेको आहे सो हिन ते ज़रूरु वधीक कंटिन्यू कयूं था। तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई, त जॾहिं बि हूअं बि नॉर्मली बि महिमान थी जॾहिं तव्हां किथे बि वञो था त सुठो लॻंदो आहे त तव्हां कुझु वठी वञो, कंहिं सुखड़ी सां गॾु वञो। वधीक पाण प्रोग्राम खे कंडक्ट करियूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सोना यूरिया जो ख़ासि प्रोग्राम में नाज़रीन मौजूदु आहे सोना बोरान DAP बोरान जी हिक जेतिरी तक़सीम, वधीक फिलफोर पैदावार भरपूर। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे। स्क्रीन ते नंबर बि हले पियो, तव्हां डायल करे सघो था, ऐं का ॻाल्हि ॿोल हले पई हुन सां रिलेटेड का ॻाल्हि करणु चाहींदो त ॾाढो सुठो लॻंदो। सोना यूरिया जो प्रोग्राम में साथ मौजूदु आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था, ॾाढा सुठा गेस्ट मूं वटि मौजूदु आहिनि। जतियाल साहब, तव्हां खां पुछणु चाहींदमि त असां जेकॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि करियूं था, 2 महीना मोकलूं ऐं उन खां पोइ पंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर ओवरऑल, वरी मथां मींहं ऐं स्कूल्स जी बिल्डिंग्स ते थोरो ॻाल्हायूं त विज़िट थींदो आहे, ॾिसंदा आहियो स्कूल जी बिल्डिंग, केतिरो कमु थियणु घुरिजे, छा था सम्झो? हा जी, स्कूल्स जे हवाले सां जेके न्यू बिल्डिंग्स आहिनि, मां मटियारी डिग्री कॉलेज में हुयुसि त पुराणी बिल्डिंग में असां क्लास वग़ैरह वठंदा हुआसीं। असांजे भरिसां हिकिड़ी न्यू बिल्डिंग ठही, सफ़ा लेटेस्ट टाइल मार्बल फर्स्ट क्लास। ख़बर तॾहिं पई साल ॿिनि खां पोइ जेको आहे सो भरण टुटणु शुरू थी वई। असां हैरान थियासीं त हीअ जेका पुराणी बिल्डिंग आहे उन में असां सेफ था पाण महसूसु कयूं, जेका न्यू बिल्डिंग आहे त छा थी वियो आहे से केॾी माना उते हुन ड्रेनेज सिस्टम ख़राबु बिल्डिंग जो, बिल्डिंग खे सफ़ा माना झूरे छॾियो वञे। पाणी जॾहिं अचे न, छाकाणि जो माण्हुनि जो अलमियो इहो अथव, सॼो सरकारी इदारनि ॾे, सरकारी प्लाटनि ॾे माण्हू पाणी छॾींदा अथव पंहिंजे घरनि जो। हाणे ईअं ढंढ थी वञे सॼो कॉलेज। हाणे ॿुधायो त अहिड़ी सूरत हाल में माण्हू पाण बि त कसूरवार आहिनि न। जी बिल्कुलु। माना सरकारी इदारनि खे माण्हू ईअं था सम्झनि को ईअं को माना हराम जो माल आहे या छा आहे। न त दुनिया में ॾिसो जिथे बि इदारा आहिनि उतां जा माण्हू पाण उनखे सिक्योर रखनि था। त हीअ बि असांजे घर जी मिसाल आहे, असांजी औलाद पढ़ंदी, असांजो मुस्तक़बिल सेव थींदो। असांजूं हींअर सिंध में तक़रीबन सैलाबनि खां पोइ जेके स्कूल्स कॉलेजिस जूं बिल्डिंग्स आहिनि न, उहे ईअं सम्झो 50% डैमेज आहिनि। उन्हनि जी जेका मरम्मत आहे उन में बि जेको आहे सो करप्शन आहे, उहा सही प्रॉपर बजेट बजेट बि आहे हर तरह सां आहे, पर उहा सही उन ते यूटिलाइज़ नथी थिए। आए ॾींहुं अव्हांखे हादसा मिलंदा, छतूं किरनि थियूं पियूं, माण्हू जा स्टूडेंट्स जा मथा फाटंदा पिया, टीचर्स जेको आहे सो हिकु दफ़े असां मटियारी में वेठासीं, ख़बर पई ओचिते जेको आहे सो असांजे माना मथां छत जा चापर करणु लॻा, असां भॼी वञी जान बचाई। त इन सिचुएशन खे पहिरियां त जेको उतां जो हेड ऑफ इंस्टीट्यूट आहे उहो उनखे नज़रसानी में रखे, उन खां पोइ हू उन्हनि खे असां चऊं था, हू चवंदा साईं असां लिखूं था, बार बार एप्लीकेशनूं वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट खे ॾियूं था, मथे ॾियूं था। हाणे जॾहिं बजेट अचे जेका पोज़ीशन बचे थी उहा बि वीक थी वञे। हा, प्रॉपर कमु नथो थिए। सो थियणु घुरिजे, काफ़ी बिल्डिंग सुठियूं बि आहिनि, थियणु घुरिजे कमु प्रॉपर टाइमली। जॾहिं वक़्तु गुज़री थो वञे, जॾहिं को हादसो थी थो वञे। हाणे ॾिसो जेका मां पंजाब जी ॻाल्हि कई, अस्पताल में 20 ॿार मरी विया, जॾहिं 20 ॿार मरी विया पोइ उतां जी इंतिज़ामिया जेको CM खे होश आयो त हीअ छा आहे भाई, इंतिज़ामिया जो मक़सदु छा आहे, मथां खां जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे हर डिपार्टमेंट जो चेक एंड बैलेंस रखे। 20 ॿार को मश्करी कोन्हनि, वॾी ॻाल्हि आहे यादी। पोइ अची तव्हां एक्शन कयो, तव्हां जेको आहे सो MS खे डिसमिस कयो, डॉक्टरनि खे डिसमिस कयो, लेबोरेटरी वारनि खे डिसमिस कयो, पोइ छा थींदो? नुक़सान खां पोइ बहितर आहे त पहिरियां हुनजो चेक एंड बैलेंस हुजे। त इहा ई गुज़ारिश आहे त बिल्डिंग्स वीक आहिनि, बरसातुनि जी मौसम आहे, नज़रसानी कई बिल्डिंग्स खे बचायो वञे। बिल्कुलु बिल्कुलु जी जुनेद साहब, ॿारनि जी ॻाल्हि हली थिए
ऐं पेरेंटिंग जी स्पेशली जेको आहे सो पाण ज़रूरु उनखे अॼु जे प्रोग्राम में ख़ासि मुद्दो बणायूं था ऐं ॿार जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरो जो पूरो फ्यूचर हूंदो आहे पेरेंट्स प्रॉपर टाइम न ॾेई सघंदा आहिनि ऐं मूंखे लॻंदो आहे त इहो गैप बि फिल कोन थी सघंदो आहे जेकॾहिं तव्हां ॿारनि खे कंहिं इंस्टीट्यूट्स जे हवाले करे छॾियो था तव्हां ट्रेनर्स रखी छॾियो था ट्यूटर्स रखी छॾियो था पर जेकॾहिं तव्हां ॿ जॉब्स करियो था ॿारनि खे उहो टाइम नथा ॾियो त उहो गैप किथे न किथे रहिजी वेंदो आहे ऐं उहो शइ ॿार खे जेको आहे न अॻियां फेस करणी पवंदी आहे ज़रूरु। ॾिसो लास्टली असां जॾहिं नंढा हुआसीं त असांजी अमड़ असांखे जेकॾहिं वेंजारे सेंजारे तेल हणी सुरमो पाए स्कूल मोकिलियो पिए उहे अॼु बि शयूं असांखे यादि आहिनि पर अॼु जी माउ जेकॾहिं राति जो लेट अवर्स ताईं इंटरनेट ते विहंदी या यूट्यूब ते विहंदी या टिकटॉक ते विहंदी त डेफिनेटली उनजो ॿार बि उन सां हिकिड़े रूम में माउ विहंदी ॿिए रूम में उनजो ॿारु विहंदो ऐं सुबुह जो हू उथी न सघंदो ऐं जॾहिं हिकिड़े ॾींहुं स्कूल खां हुन न ठाहियो त डेफिनेटली हू ॿारु आवारा ॿारनि सां गॾु माना घुमंदो टाइम स्पेंड कंदो ऐं हू 10, 11, 12 ताईं जेकॾहिं सुता पिया हूंदा त पोइ उहे ॿार तरक़ी न करे सघंदा ऐं असांजे मुल्क जे लाइ उहे हाञेकार पैदा थींदा। अॼुकल्ह जेको ॾिसो पिया त आइस चर्स आफ़ीम भंग असांजे वरी पुलिस डिपार्टमेंट खे बि अपील कंदासीं त महिरबानी करे उन ते वधीक फोकस कयो वञे ऐं असांजा जेके पॉलिटिशियन आहिनि MPs MNS जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जी बि इहा ज़िमेदारी थिए थी ऐं सम्झां थो त इहा ॻाल्हि लिकल कंहिंखां बि न आहे या जेके वरी असांजा जेके समाजी अॻवान आहिनि बिरादरियुनि जा अॻवान आहिनि उहे बि पंहिंजी बिरादरी में ॾिसनि त जेकॾहिं असांजी बिरादरी जो को माण्हू को क्राइम करे पियो को ग़लति कमु करे पियो त असांजो कमु आहे त उनखे गवर्नमेंट जे तहवील में ॾियूं उन ते एक्शन खणूं एक्शन खणायूं त ॿार पीउ बि जेकॾहिं ॿ ड्यूटियूं करे थो या जेकॾहिं सुबुह जो वञे थो राति जो अचे थो त पंहिंजे ॿारनि जी उनखे ख़बर ई न आहे त मुंहिंजा ॿार मस्जिद में विया न विया नमाज़ पढ़ी न पढ़ी ट्यूशन पढ़ी न पढ़ी ऐं वरी असां वटि वॾे में वॾो हानियूं इहो बि आहे त अॼु जो जेको उस्ताद आहे आई एम सॉरी टू से असांजा बि उस्ताद आहिनि पर उहो उस्ताद खां जेकॾहिं को ॿारु पुछे थो को सुवाल त हू चए थो तव्हां मुंहिंजो इम्तिहान था वठो जॾहिं त उस्ताद जी ज़िमेदारी आहे उन ॿार खे ॿुधाइणु असां वटि जेका डायरी आहे पेरेंट्स ऐं टीचर जे विच में जेको फ्लॉप जेको ख़तमु करण जे लाइ उहा डायरी मेंटेन नथी थिए एज़ पर लॉ एजुकेशन डिपार्टमेंट जे हवाले सां प्राइवेट स्कूलनि में बि इहा डायरी मेंटेन थिए थी पर इम्प्लीमेंट नथी थिए जॾहिं उनजो माउ या पीउ 6 महीननि खां पोइ डायरी ॾिसे थो त उहा ज़ीरो लॻी पई आहे या वरी ईअं थिए थो अक्सर प्राइवेट स्कूल जेके आहिनि असांजा उहे वरी चवनि था मिसूं जेके आहिनि त भई असांजो हिन जो पीउ या माउ जेकॾहिं को रिमार्क्स लिखंदो त उन टीचर जी इंसल्ट थींदी उन टीचर खे एक्सप्लेनेशन मिलंदो शौकात मिलंदो जंहिंजे करे उन ॿार खे सॼे स्कूल में घुराए उहो उस्ताद उहा टीचर तज़लील करे थी जंहिंजे करे ॿार उहो स्कूल मां कंफ्यूज़ रहे थो पर स्कूल वञण लाइ तयार न आहे हू चए थो माइटनि खे त बाबा हिन मिस वटि आऊं न पढ़ंदुसि हिन स्कूल में आऊं न पढ़ंदुसि इन जे करे असां सभिनी जी ज़िमेदारी थिए थी हिकिड़ो त असां पंहिंजो रूटीन खे फॉलो करियूं ॿियो डाइट जेका आहे न जेतिरे क़दुरु असांजी एजुकेशन इम्पोर्टेंट आहे एतिरी असांजी डाइट इम्पोर्टेंट आहे अॼुकल्ह या बेदे ते या सिलाई ते गुज़ारो आहे या चिप्स ते गुज़ारो आहे या वरी कोल्ड ड्रिंक ते गुज़ारो आहे जेकी प्रॉपर ब्रेकफास्ट बि न आहे लंच बि न आहे डिनर बि न आहे त वधि में वधि बसि पीउ हुनखे ख़र्ची ॾेई छॾी या माउ ख़र्ची ॾेई छॾी हाणे ॿार जी डाइट बि न आहे ॿार खे तव्हां हुनजा नाखून बि न ॾिठा न उस्ताद ॾिसनि था मोस्टली तव्हां ॾिसंदो त अक्सर ॿार ईअं ऐं वरी गवर्नमेंट खे इहा शइ करणु घुरिजे त जेके 2 महीना वेकेशन जा आहिनि उन में फ़ी बि चार्ज कई वञे थी अक्सर लॉ इहो आहे ॿुधायो वियो आहे त जेकॾहिं को बि स्कूल चार्जिंग कंदो त असीं उन स्कूल ते पेनल्टी हणंदासीं या उनखे फाइन कंदासीं पर इहो किथे बि कोन्हे तव्हां ॾिसंदो जेकॾहिं असांजो स्पेशली ज़ाहिद अली अब्बास साहिबु सेक्रेटरी एजुकेशन तमामु हिकिड़ो बहितरीनु ऐं कॉम्पिटेंट माण्हू आहे उनखे इहा अपील कंदासीं त हू महिरबानी करे पंहिंजे डायरेक्टर्स जे थ्रू DOs जे थ्रू इन शइ खे प्राइवेट हुजनि स्कूल या सरकारी हुजनि उनखे इम्प्लीमेंट कराए ऐं डायरियूं प्रॉपर मेंटेन थियनि तव्हांखे यादि हूंदो त असांजी जेके असेंबलियूं थींदियूं हुयूं बेल लॻंदा हुया तिलावत जो पीरियड थींदो हुयो हाणे को बि तिलावत जो पीरियड कोन्हे उन में हिकु ॿ असांखे सुठियूं ॻाल्हियूं उस्ताद ॿुधाईंदा हुया प्रॉपर ॿार अची तरानू चवंदा हुया को बैत भिटाई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बैत ॿुधाईंदा हुया इहे शयूं आहिस्ते आहिस्ते एग्ज़ैक्टली त वरी जेकॾहिं उस्ताद आहिनि जेकॾहिं किथे को टूर ते वञनि था हाणे अक्सर असां जेकॾहिं स्कूल विज़िट कंदा आहियूं त हुन खां सुवालु जेकॾहिं पुछणु थींदो आहे पाकिस्तान जे बारे में पाकिस्तान में घणा सूबा आहिनि ॿार न ॿुधाए सघंदो आहे
पुछंदा आहियूं बाबा ॿुधायो त क़ुर पाक जो मंज़ूम तर्जुमो कंहिं कयो? हाजी अहमद मल्ला क़ुर पाक जो मंज़ूम तर्जुमो कयो। पर आउं सम्झां थो त सिंध जे शायदि ई किन चंद माण्हुनि खे ख़बर हूंदी, बाक़ी ख़बर न हूंदी। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर ॿारनि जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो कमु कयो। हाणे अॼु उहे स्कूल जे जेको आहे न उन में जेके लेसन आहिनि, जेके तरबियत जंहिंमें ॿार जी थिए, उहा शइ तमामु घटिजी वई आहे न। सेमिनार थियणु घुरिजनि ऐं पेरेंट्स ऐं टीचर्स जो पाण में मीटिंग्स थियणु खपनि ऐं उन में जेकॾहिं कंहिं क़िस्म जी लेकोनाज़ आहे या कंहिं सजेशन अचे थी त उन सजेशन खे ओन करणु खपे, न की उनखे डिसओन कयो वञे। जेकॾहिं उनखे ओन कबो त इन में यकीनन बहितरी ईंदी। ऐं ॿियो इहो तव्हां ॾिसो त हर गली में स्कूल खुली विया आहिनि, को बि चेक एंड बैलेंस कोन्हे। हर गली में मेडिकल स्टोर खुली वियो आहे। हालांकि उहा रजिस्ट्रेशन थींदी आहे बाक़ाइदे तौर ते हर गली में। असां फिजिबिलिटी रिपोर्ट ठहंदी आहे, उनजी डॉक्यूमेंटेशन थींदी आहे, उन बिल्डिंग जा डॉक्यूमेंटेशन थींदा आहिनि, उन ॿारनि जी अटेंडेंस थींदी आहे, केतिरा ॿार आहिनि उनजा। ऐं असांजो वरी मोस्टली माण्हू ॾिसो तव्हां जेके मेडिसन अचनि पियूं, एॾियूं एॾियूं ग़लति कंपनियूं आहिनि जिन जो मेडिसन किथे तव्हां ॾिसो न माण्हू दवाऊं केतिरियूं बि वठे थो, उनजो फ़ाइदो नथो थिए, असांजे नुक़सानात थियनि था। असांजूं लेबोरेटरियूं जेके आहिनि उहे लेबोरेटरियुनि जो हाल बि जेको आहे न चंद लेबोरेटरियुनि खे छॾे ॿियनि लेबोरेटरियुनि जो हाल वेड़ो ईअं रहियो आहे। जेकॾहिं माण्हू जी बिल्कुलु जीअं तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त साल में चकास थियणु घुरिजे, डेफिनेटली थियणु घुरिजे, पर जेकॾहिं माण्हू लेबोरेटरी में वञी पंहिंजी रिपोर्टूं कराए थो, हुनखे इलाही बीमारियुनि जी कतार कढी था ॾियनि, जॾहिं त माण्हू खे कुझु बि न हूंदो आहे। माना मेंटली हुनखे तव्हां ॾिसो त असांजा डॉक्टर हज़रात जेके आहिनि न उहे यकीनन मुंहिंजी ॻाल्हि खां मुतफ़िक़ न हूंदा, नाराज़ थींदा, पर हुनखे ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते कमु करणु घुरिजे। सही, बिल्कुलु तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पिया। ऐं पाण त केसिस थींदे बि ॾिसंदा आहियूं केतिरी हॉस्पिटल्स ते, पर उहे बि चंद माण्हू आहिनि जेके वञी करे केसिस कनि था। केतिरा ई माण्हू जेको आहे सो हुनखे इग्नोर करे छॾींदा आहिनि। तव्हां बिल्कुलु ठीकु चयो त असां वटि चेक एंड बैलेंस प्रॉपर हुजणु खपे, या पेरेंट्स ऐं टीचर्स जे विच में जेको हिकिड़ो गेप आहे, कम्युनिकेशन गेप, उहो बि न हुजणु खपे। ऐं जेकॾहिं का रिकमेंडेशन कंहिंजे थ्रू कोई रिकमेंड कोई कंहिंखे करे थो, उहो अचे थो, ऐं जेकॾहिं का हिकिड़ी सुठी सलाह खणी अचे थो त हुनखे बि जेको आहे सो ऑन कयो वञे। इहा हिकिड़ी मुस्बत ॻाल्हि आहे, हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। जतियाल साहिबु, असां जॾहिं प्राइवेट सेक्टर जी ॻाल्हि कयूं था ऐं गवर्नमेंट सेक्टर जी ॻाल्हि कयूं था, पाण त पहिरीं उन सेक्टर जी ॻाल्हि कयूं, गवर्नमेंट सेक्टर जी केतिरा ई इदारा क़ाइमु कया, माण्हुनि जी सूरत में उन्हनि इदारा क़ाइमु कया, पर हाणे असां वटि जेको आहे सो प्राइवेट सेक्टर बि मौजूदु आहे। त ॿिन्हिनि जो डिफरेंस तव्हां कीअं था ॾिसो? ॿिन्ही जो डिफरेंस आहे जेको हींअर मां ॾिसां थो त असांजा गवर्नमेंट जा इदारा तमामु घणा आहिनि, हर जॻह ते मौजूदु आहिनि जी, मयार बि उन्हनि जो सुठो आहे। तव्हां बिल्कुलु सही चयो त असांखे ख़ासि तौर ते जेको ध्यानु ॾियणो आहे उहो मयार ते ध्यानु ॾियणो आहे। ऐं गवर्नमेंट स्कूल जेको आहे सो मूंखे लॻंदो आहे गवर्नमेंट स्कूल्स ॾाढा सुठा हूंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं प्राइवेट स्कूल खे विज़िट कयो त तव्हांखे प्राइवेट स्कूल जेको आहे हिकिड़ो बेंगलोर में मिलंदो, पर तव्हांखे गवर्नमेंट स्कूल जेको आहे सो हुन वॾे हिकिड़े कुशादे प्लॉट ते मिलंदो। जी प्लीज़। माहौल ईअं महसूसु थींदो, स्कूल में आहियूं सरकारी स्कूल, ईअं महसूसु थींदो आहे। उते जेका इन्वायरमेंट हूंदी आहे, टीचर्स बि हींअर अलहमदिल्ला तमामु घणा मौजूदु आहिनि, सुठा कॉम्पिटेंट IBA जे थ्रू आया आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो पढ़ाइण जे ख़्याल में आहिनि। हींअर लेटेस्ट जेका पोज़ीशन आहे, मां सम्झां थो अगस्त खां जेको सेशन शुरू थींदो न, एजुकेशन ते भरपूर ध्यानु हूंदो, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे। बाक़ी प्राइवेट जो तव्हां जे कढो था बेंगलोर जो जेको इन्वायरमेंट आहे, माहौल आहे, इहो त सॼो बिज़नेस थी वियो आहे न दी। हाणे उन्हनि खे कहिड़ी फ़िक्र आहे कंहिंजे मुस्तक़बिल जी? ॿार जेके टीचर रखनि था, को मैट्रिक पास आहे, को इंटर पास आहे, हाणे इहा छा लेवल हूंदी? ऐं तव्हां स्कूल जेके गवर्नमेंट जा स्कूल उनमें घटि में घटि तव्हांखे ग्रेजुएट टीचर मिलंदा, बिल्कुलु यूनिवर्सिटियुनि जा पढ़िया लिखिया तव्हांखे मिलंदा। हाणे काफ़ी फ़र्क़ु आहे, हाणे उन में चेंज अचे पियो। जेको उरूज हुयो प्राइवेट स्कूल्स जो, उन्हनि जेको हिकिड़ो सुठो हिकिड़ो माहौल रखियो, हाणे उहो ॾींहुं रोज़ाने जी बुनियाद ते उहे बेग पिया थियनि। ऐं सरकारी इदारा सुठा आहिनि, असांखे ऑन करणु घुरिजे, उन्हनि खे पंहिंजो मञी करे पंहिंजे ॿारनि खे साईं जेका ॻाल्हि कई त नज़रसानी थो हुजे न, कमु कयो वञे, नज़रसानी हुजे, चेक इन बैलेंस हुजे। पेरेंट्स ॾिसनि ई न त असांजो ॿार वियो न वियो या छा कमु हुनखे मिलियो, त पोइ सॼो माहौल पेरेंट्स बि डिस्टर्ब कनि था।
या जेका साईं स्टडी जी ॻाल्हि कई त हिकिड़े कमरे में या हिकिड़े हॉल में पेरेंट्स आहिनि त ॿई ॿार आहिनि, ॿई मोबाइलूं हलाइनि था, टीवी हलाइनि था, कंप्यूटर हलाइनि था, राति जो ॿी टी बजे ताईं जागनि था, उहो सुबुह जो ॿार कीअं ईंदो, सुबुह जो अमड़ कीअं उथंदी, माना सॼो डिस्टर्ब थी थो वञे माहौल। जी बिल्कुलु साईं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं न। जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो। सो तव्हांखां बि थोरो ॼाणणु चाहींदमि तव्हांजो पंहिंजो जेको आहे सो पर्सपेक्टिव, पर्सनल पर्सपेक्टिव छा आहे पंहिंजे गवर्नमेंट स्कूल्स जे लाइ ऐं प्राइवेट स्कूल्स जे लाइ? आउं त इहो चवंदुसि त गवर्नमेंट जे स्कूलनि में हिन वक़्तु कुझु बहितरी अची रही आहे, पर उन में असांजी जेके आहिनि न कुझु शयूं ईअं आहिनि त जेके असांजी उस्ताद साहिबनि जी जेके तंज़ीमूं आहिनि, तंज़ीम इन लाइ हूंदी आहे त उहा उन में इस्लाह आणे, न की उहा ब्लैकमेलिंग करे। ठीकु आहे, ऑफिसर माना तंज़ीम हिकिड़ो जेको पॉज़िटिव रोल प्ले थी करे माना उस्तादनि जे विच में ऐं डिपार्टमेंट जे विच में। जेकॾहिं उस्तादनि जी तंज़ीम जा जेके अॻुवान आहिनि जेके उहे डेफिनेटली उन्हनि जा ॿार बि पढ़नि था, ठीकु आहे, उन्हनि खे पॉज़िटिव रोल प्ले करणु घुरिजे त उहे प्रॉपर उन उस्ताद खे ॾिसनि त उस्ताद वञे थो नथो वञे। ॿी वरी ॻाल्हि इहा आहे त असां अप्रीसिएशन असां में घटिजी वई आहे। ऐं लास्टली टंडो ग़ुलाम हैदर में हुउसि, ऐं पंहिंजो तव्हांखे मिसाल ईअं ॿुधायां थो त गवर्नमेंट जे तरफ़ां स्कूल किताब बि फ्री मिलनि था, ठीकु आहे, किताब बि फ्री मिलनि था। हाणे किताबनि जो जेको सिलसिलो विराइण वारो हूंदो आहे तक़रीबन महीनो 2 महीना हलंदो आहे, असां हिकिड़े ॾींहं में किताब विराए छॾियासीं। हिते साईं हाशिम कांदड़ो साहिबु हुयो, असां पाण में डिस्कशन करे सभिनी उस्तादनि खे घुरायोसीं, हुनखे अजर बि पातीसीं, हुनखे हार बि पातोसीं, हुनखे अप्रीशिएट बि कयोसीं। जेॾीमहिल बि गुज़र थींदो हुनखे चवंदासीं बाबा तुंहिंजो स्कूल विज़िट करणु आहियूं, ॾाढो ख़ुशि थींदो। पर जेकॾहिं वरी असां वञूं त बाबा तो हुते असीं छापो हणणु आया आहियूं, तूं अची कोन थो, त हू माणी बजाए जेकॾहिं पढ़ाइण जे हू पाण स्कूल ई नथो अचे। त असांखे थोरो ट्रेंड चेंज करिणो पवंदो न, त उते वञी हुनजे लाइ 2 लफ़्ज़ सुठा चऊं त उस्ताद उहो महिनत बि करे थो, उस्ताद उहो। ऐं ॿियो वरी जेकॾहिं हुनजो पेशन ई प्रोफेशन उहो ई आहे त हू त कोशिशि कंदो न त ख़ूबसूरत अंदाज़ में निभाए। थर जी जीअं ॻाल्हि कई बरसात जी, त थर में असांजे ज़ात वारा आहिनि, उते हुननि हिकिड़ी दावत ॾिनी, हिकिड़ी लाइब्रेरी हुई, हिकिड़ी ॿाहिरि हिकिड़े ॻोठ में, लाइट जो इंतज़ाम बि कोन हुयो। असां लाइब्रेरी वञी विज़िट कई, हुननि मानियूं टिकियूं वॾा इंतज़ाम कया। उते हिकिड़ो 2 उस्ताद हुया हेड मास्टर रिटायर, हुननि चयो असां हाणे कहिड़ो कमु करियूं, ऐं हुननि खे चयो यू आर एक्सपर्ट, तव्हां हाणे महिरबानी करे ॻोठ जा जेके ॿार आहिनि शाम जो 2 कलाक तव्हां ॾियो, हिते पंहिंजो हिकिड़ो सेंटर खोलियो। इन्हनि हाणे तव्हां डिपार्टमेंट खे जॾहिं रिटायर कयो, ख़ुदा बि चयो त माना तव्हां जहिड़ो एक्सपीरियंस जेके ॿिया माण्हू यंग जनरेशन आहे उन वटि इहो एक्सपीरियंस न आहे। त असांजा जेके प्रोफेसर आहिनि, PhD होल्डर आहिनि या PhD आहिनि, JST आहिनि, HST आहिनि, उन्हनि जी इहा ज़िमेदारी थिए थी त पंहिंजे घर में पंहिंजे ॻोठ में चाहे फीमेल आहिनि चाहे मेल आहिनि, त उहे पंहिंजे पाण खे वेही इहो न सम्झनि त असीं हाणे रिटायर थी वियासीं, कंहिं कम जा न आहियूं, हालांकि उहे वॾे कम जा माण्हू आहिनि। तव्हां इहा ॻाल्हि हमेशह कंदा आहियो ऐं ॾाढी ख़ूबसूरत इहा ॻाल्हि आहे त असां वटि जेको उहो तव्हांखे न पंहिंजी सर्विस खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो टाइम त पूरो थियणो हूंदो आहे ऐं तव्हां उहा रिटायरमेंट बि एक्सेप्ट कंदा आहियो, पर मूंखे लॻंदो आहे त वाक़ई में उहो जेको एक्सपीरियंस उन माण्हू खे हूंदो आहे उहो असां यंगस्टर्स खे उहो एक्सपीरियंस नथो थी सघे न, या जेके उते यंगस्टर्स भर्ती थिया आहिनि उन्हनि खे उहो एक्सपीरियंस डेफिनेटली कोन आहे। उन एक्सपीरियंस खे बि यूटिलाइज़ करणु खपे, बिल्कुलु उन एक्सपीरियंस खे ॿियनि ताईं पहुचाइणु खपे। असांखे ॾिसो अॼुकल्ह सोशल मीडिया ते उहे असांजे जेके एक्सपर्ट टीचर्स आहिनि उहे पंहिंजो वीडियोस ठाहे रखनि, पंहिंजो एक्सपीरियंस हुन में शेयर कनि, बुक्स अची विया आहिनि, लाइब्रेरीज़ अची वियूं आहिनि, डिजिटल लाइब्रेरीज़ आहिनि, ऐं ऑनलाइन लखनि जी तइदाद में किताब पिया आहिनि। जेको मोबाइल जो एक्सेस माण्हू अननेसेसरी यूज़ करे थो, उहो जेकॾहिं इंटरनेट जो असां जेकॾहिं पॉज़िटिव यूज़ करियूं, उन में बुक्स जेके सुठनि ऑथर्स जा पढ़ूं या जेके रिलीवेंट बुक्स आहिनि उहे असीं पढ़ूं। असां वटि अहिड़ा इदारा बि अची विया आहिनि जे तव्हांजे ॿार जी काउंसलिंग कंदा, तव्हांजे ॿार कहिड़ी फील्ड जे लाइ जेको आहे न क़ाबिल क़बूल आहे, ठीकु आहे। अॼुकल्ह ईअं थिए थो हिकिड़ो ॿार बेसिकली आहे इंजीनियर, बाय बर्थ इंजीनियर आहे, पर हुनजे माउ पीउ जे चवण ते हू डॉक्टर जे लाइ सिलेक्शन थी, डॉक्टर जी सिलेक्शन बि न थी, ऐं जेकॾहिं थी बि वई त नर्सिंग या कंहिं शोबे में आयो, 5 सालनि खां पोइ ख़बर पई त हीउ मेडिकली अनफिट हुयो। त इन जे करे असांखे प्रॉपर पंहिंजे सीनियर हिकिड़ा मुख़्तलिफ़ इदारा बि इन ते कमु कनि था, त माना असां पंहिंजी न्याणी आहे या पंहिंजो छोकिरो आहे, पर वरी ॻाल्हि घुमी सिवरी मुंहिंजे माइंड में इहा ईंदी आहे हमेशह त एथिक्स, अख़लाक़ियात, असांजो जेको दीन आहे, जेको असांजो इस्लाम आहे, असांजे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़िंदगी आहे, जेको बचपन जी ज़िंदगी आहे, जवानी जी ज़िंदगी आहे, या जेकॾहिं आख़िरी ज़िंदगी आहे, उहा जेकॾहिं ॾिसंदासीं उनजी माउ आहे, उनजो पीउ आहे। असांजो PhD माण्हू करे थो वञे, 6 कलमा पुछो न ॿुधाए सघंदो, निमाज़ पुछो न ॿुधाए सघंदो,
जनाज़े नमाज़ पुछो न ॿुधाए सघंदो, अज़ान पुछो अज़ान न ॿुधाए सघंदो। इहा कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? असीं डबल डबल ट्रिपल ट्रिपल डिग्रियूं रखी वियूं, असांजे ॿारनि खे जेकॾहिं कलमो बि न अचे ऐं जेकॾहिं को महिमान अचे थो त हुनखे वेलकम कीअं कजे। इहा शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे। तव्हां सही पिया चओ, तव्हां बिल्कुलु सही चयो त असांखे नॉर्म्स ऐं इथिक्स ते बि उन ई तरह ध्यानु ॾियणो पवंदो। ॿार जी चॉइस जेका आहे उनखे बि ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे सो एक्सेप्ट करिणो पवंदो, छो त उहा फील्ड जेकॾहिं उनखे नथी मिले त हिकिड़ी ऑब्वियस ॻाल्हि आहे त पोइ उहो पंहिंजो उन तरीक़े सां किरदारु अदा कोन करे सघंदो। न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो रहमत जी तरफ़ अॻियां वधंदासीं, न्यूज़ ॿुधूं था ऐं व्यूवर्स प्रोग्राम में सहकार सोना यूरिया जो मौजूदु आहे। सोना यूरिया नीम कोन नाइट्रोजन सां भरपूर अॾोही ऐं जीतनि खां तहफ़ुज़। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे वीर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जो अंगण अव्हांजो पंहिंजो अंगण, हीउ प्रोग्राम हमेशह मां चवंदी आहियां त अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं अव्हांजो साथ हमेशह गॾु रहंदो आहे। तमामु सुठो लॻंदो आहे। सोना यूरिया जो बि साथ प्रोग्राम में मौजूदु आहे। सोना यूरिया ज़िंक कोन हल पज़ीर ज़िंक सां थिए, ज़िंक जी हिकु जेतिरी तक़सीम भरपूर गज ऐं इज़ाफ़ी पैदावार। अॻियां वधूं था, रहमत जतियाल सां गॾु मौजूदु आहे। रहमत, तव्हां जॾहिं स्कूल में हूंदा हुयव ऐं 2 महीना जॾहिं मोकलूं मिलंदियूं हुयूं त उहो टाइम कीअं गुज़रंदो हो, कीअं स्पेंड थींदो हो ऐं छा था सम्झो त अॼु जा जेके ॿार आहिनि उहे हिन टाइम खे कीअं यूटिलाइज़ कनि बि था या नथा कनि? असां जॾहिं बचपन में हूंदा हुआसीं, स्कूल जे मोकलूं मिलंदियूं हुयूं त लाज़मी बाबा असांखे ट्यूशन ज़रूरु ॾियाराईंदो हो त मतिलबु जीअं असां स्टडी खां परे न हटूं, छो जो 2 महीननि जो गैप अची थो वञे त पोइ वरी माण्हू परे थो थी वञे। त हिनमहिल मां जेको ॾिसां थी त ॿार परे हलिया विया आहिनि, छो जो मोबाइल्स ऐं कंप्यूटर्स जे करे हिनमहिल नथा पढ़नि। ट्यूशन्स बि हिनमहिल स्किप करे वेठा आहिनि ऐं छुट्टियुनि में बाक़ाइदा एंजॉयमेंट बि हले। हालांकि ईअं न करणु खपे। तव्हां छुट्टियुनि में माण्हू भले सब्जेक्ट्स जा बुक न पढ़ो, पर जेके ॿिया स्किल्स आहिनि अॼुकल्ह जे दौर में कंप्यूटर सां रिलेटेड आहिनि, लैंग्वेज सिखो या ॿिया कुझु, माना हीअ जेके 2 मंथ मिलंदा आहिनि मूंखे लॻंदो आहे गोल्डन पीरियड हूंदो आहे। इन में इलाही कुझु असां करे सघूं था, माना इलाही कोर्सिस करे सघे थो माण्हू, पाण में स्किल्स आणे सघे थो। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चयो त हीअ जेके ॾींहं हूंदा आहिनि 2 महीना मूंखे लॻंदो आहे हिकिड़ो सुठो तव्हांखे पैकेज मिलंदो आहे न, तव्हां जेको आहे सो इंजॉय बि कयो ऐं उन सां गॾोगॾु तव्हां कुझु सिखी बि सघो। जतियाल साहिबु, छा था सम्झो त पेरेंट्स जो उन तरीक़े सां ध्यानु आहे हिन वक़्त में, हिन टाइम में ॿार उन तरीक़े सां लर्न करे सघे थो या उहो ई जीअं रहमत चयो त इंजॉयमेंट में ॿार तमामु घणो आहिनि? रहमत अॼु सही पई चवे। हाणे मां लास्ट प्रोग्राम में अव्हां सां ज़िक्र कयो त मूं फ्री कोचिंग सेंटर बि ग़रीब ॿारनि लाइ क़ाइमु कयो आहे पंहिंजी तरफ़ां। पब्लिक लाइब्रेरी बि मुंहिंजी आहे ज़ाती, जेको गुज़िर कई सालनि खां आहे, ऐं फ्री कोचिंग बि मूं जेको आहे सो पेनाफ्लेक्स ॿिया चयो न हुजण जे बराबरि ॿार आहिनि। उन मां छा साबित थिए? असां चऊं पिया या असांखे ज़हन में हुयो त अॼु रहमत बि पूरी न पवंदी, स्टूडेंट एतिरा ईंदा छो त फ्री में आहे। उन खां अलावा ॿियो अंग्रेज़ी जो टीचर रखियो आहे, मां पाण मौजूदु आहियां, ॿियो बि हिकिड़ो टीचर आहे। उहो जेको असांजो ज़हन ठहियलु हुयो न त फ्री में शायदि ॿारनि जो एॾो हुजूम ईंदो जो असां मेंटेन न करे सघंदा पिया। यकीन कयो त ॾाढी मायूसी थी आहे। ॿार फ्री पढ़ण लाइ बि तयारु न आहिनि। 5-8 ॿार बि मुश्किल सां पाए। फ्री में बि ॿार पढ़ण लाइ तयारु कोन्हनि। रोडनि रस्तनि ते पेनाफ्लेक्स लॻाया आहिनि। हैदराबाद जहिड़े शहर में रोडनि रस्तनि गलियुनि में पेनाफ्लेक्स सां ईंदव ॾिसण त उहे लॻा आहिनि। इहो अलमियो आहे। हाणे उन पेरेंट्स नज़रसानी कनि। पेरेंट्स छुटी मिले थी ॼण सम्झंदा त असां बि आज़ादु थियासीं, ॿार बि आज़ादु। पेरेंट्स बि रिलैक्स लॻो पिया, सुबुह जो 11-12 ते सुतो पियो आहे, ध्यानु नथो। बिल्कुलु जुनैद साहिबु, अव्हां जो बि रायो ज़रूरु ॼाणणु चाहींदमि। अव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जॾहिं तव्हां स्टूडेंट हुया या इवन जॾहिं असां बि जेको आहे सो स्कूल टाइम में हूंदा हुआसीं त ॾाढो प्रॉपर हिकिड़ो स्केड्यूल असांजो जून जुलाई जो अलॻि हिकिड़ो स्केड्यूल तयारु थींदो त क़ुरान शरीफ़ ते बि वञिणो आहे, ट्यूशन ते बि वञिणो आहे, घर में बि होमवर्क करिणो आहे, रांदि जो बि टाइम मिलंदो, कुझु ॾियारा घुमण जे लाइ बि मिलंदा हुया, फैमिली सां बि टाइम स्पेंड थींदो। पर हाणे जेको ॿार आहे उहो मोबाइल फ़ोन सां घणो कनेक्टेड आहे। हाणे ॾिसो, आउं वरी बि इहा ॻाल्हि कंदुसि त जिते असीं गवर्नमेंट जो उस्तादनि जो इन्हनि जो ॾोह शामिलु करियूं था, सभ खां मेन जेका ज़िमेदारी आहे माउ ऐं पीउ जी आहे।
जॾहिं माउ ऐं पीउ अक्सर ईअं ॾिठो वियो त असां तमामु घणियूं सख़्तियूं ॾिठियूंसीं ऐं सभु कमु कयासीं। अॼुकल्ह माउ ऐं पीउ जेको आहे न पंहिंजे ॿार खां को बि कमु नथा वठनि। इवन जेकॾहिं पाणी पीअणो आहे न, माउ भरे थी पाणी ॾे या पीउ भरे थो ॾे ॿार खे, माना इन सां ॿार जो दिमाग़ बि ख़राबु थो थिए ऐं ॿार में टैलेंट नथो अचे। माना ॿार खे घर जे कमु करण में, जीअं निरड़ी रहमत ॿुधायो त आउं पंहिंजी अम्मी जो हथु वंडराईंदी आहियां, अॼु जे दौर में इहा शइ तमामु इथिक्स मोरलिटी इन जे हुन में अचे थी माना में। त जेकॾहिं माउ पंहिंजे धीअ खे कुकिंग जो कमु थी वियो, नीट एंड क्लीन जो घर जी सफ़ाई जो कमु थी वियो, या प्रॉपर ड्रेसिंग जो कमु थी वियो, इस्त्री जो कमु थी वियो, इहे सभु हुन में अचनि थियूं। तव्हांखे हैरत थींदी, ऐं बसि कंहिंजो नालो न खणंदुसि, पर वॾे खां वॾा ऑफिसर असां ॾिठियूं आहिनि या फीमेल बि आहिनि, उनखे इस्त्री करणु नथी अचे, मानी पचाइणु नथी अचे। इहो छा आहे? माना इन जे पेरेंट्स उन्हनि खे इहा शइ न सेखारी आहे न। त इहा जेकॾहिं अॼु जी जेका छोकिरी आहे, नंढी आहे, उहा सुभाणे जी माउ आहे, सुभाणे पंहिंजे ॿारनि जी तरबियत कीअं कंदी? अकेलो थोरो सर्वाइव करणु अचणु खपे न। एग्ज़ैक्टली। ऐं ॿियो इहो त जेको असांजो माहौल आहे न, ॿार खे जेकॾहिं माउ राति जो जागी आहे, ॾींहं जो उथी आहे त हाणे वरी 2 कलाक आराम करणु चाहे थी, त उहो ॿार खे छॾे थी ॾिए त ॿाहिरि अक्सर ईअं ॾिठो वियो आहे त दरनि खां ॿाहिरि कढी पोइ ॿार भले माण्हुनि जे लाइ, पाड़े वारनि जे लाइ आज़ार हुजनि, ईअं ॾिठो वियो आहे। पोइ नंढड़ा ॿार आहिनि या वॾा ॿार आहिनि, या साइकिलिंग आहे, या वरी वन व्हीलिंग आहे, या जेके वरी टायर जेके लॻनि था उन में ॿारनि जूं टंगूं भॼी पियूं आहिनि इलाही, पर माइट इहो सम्झे थो त मूं ॿार जी ख़्वाहिश थो पूरी करियां। हालांकि इहा इंतिहाई ख़राबु शइ आहे। उन ॿार खे ॾिसी ॿियो ॿार बि उहा शइ वठे थो, जंहिंसां कंहिंजी टंग में धकु लॻे थो, कंहिं ॿार खे धकु लॻे थो, या सीढ़ी तां ॿारु किरी थो पवे, कंहिं गाॾी हेठि ॿारु अची थो वञे। इहो माइट जेको आहे न, मूंखे ईअं बि महसूसु थींदो आहे जुनैद साहिबु त लग्ज़री लाइफ जो ज़हन ते ॾाढो घणो हिकिड़ो असरु पइजी चुको आहे। तव्हां मोबाइल में जेको ॾिसो था, या इलीट क्लास खे जॾहिं तव्हां ॾिसो था, त तव्हां उन जहिड़ा बणजण जी कोशिशि कंदा आहियो। लेट नाइट जाॻणो आहे, फास्ट फूड ऑर्डर करिणो आहे, सुबुह जो देरि सां उथणो आहे, असांखे आउटिंग करणी आहे, उन में असांजा एथिक्स, असांजा नॉर्म्स, उहा पूरी तरबियत उहा जेका आहे सा किथे न गुम थी वञे। ऐं तव्हां विच में जेको आहे थोरो नशे जो बि ज़िक्र कयो, ऐं पाण जेको आहे सो हैदराबाद शहर जी ॻाल्हि कंदासीं। हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर ॼातो ई सुञातो वञे थो। हिते केतिरो नशो आम थी चुको आहे, या जेका अव्हांजी पोस्ट आहे, त छा था सम्झो त केतिरो हिते जेको आहे न कंट्रोल थी सघियो आहे? पूरो जेको डिपार्टमेंट आहे उन जी ॻाल्हि असां बेसिकली इहो जेको कमु आहे पुलिस डिपार्टमेंट जो, एग्ज़ैक्टली ब्यूरोक्रेसी जे हेठि ई अचे थो न उहो डिपार्टमेंट। एग्ज़ैक्टली। त उन में वरी असांजी पॉलिटिक्स थी वई, असांजी मीडिया थी वई, असांजी सोशल जेके बि एनजीओज़ या सोशल जेका सर्किल आहे। त ॾिसो, हिकिड़े जेकॾहिं पुलिस हिकिड़े माण्हू खे, कंहिं छोकिरे खे जेकॾहिं गिरफ़्तार थी करे, फॉर एग्ज़ाम्पल, उन जे लाइ हुनखे अलाए केतिरियूं फ़ोनूं अची थियूं वञनि, केतिरा माण्हू अची था वञनि, उन में मीडिया जी इन्वॉल्वमेंट थी वञे, असांजे वकिला बिरादरनि जी इन्वॉल्वमेंट थी वञे, असांजे पॉलिटिशियन जी इन्वॉल्वमेंट थी वञे, पोइ पुलिस डिपार्टमेंट छा करे हुनखे? त असां सभिनी खे गॾिजी जॾहिं हिक ॿिए सां कोऑर्डिनेशन करिणो पवंदो, कमु करिणो पवंदो, त इहे शयूं कंट्रोल थी सघनि थियूं। ॿी वरी वॾी ॻाल्हि इहा आहे, असांजे बॉर्डर्स आहिनि, उतां शयूं अचनि कीअं थियूं? उहे उतां जेके शयूं अचनि पियूं, हिते जेके शयूं बिल्कुलु असांजे डिपार्टमेंट में, पुलिस डिपार्टमेंट में तमामु सुठे खां सुठा ऑफिसर मौजूदु आहिनि, पर आंगुरनि ते ॻणण जेतिरा। जेकॾहिं उन्हनि खे यूटिलाइज़ कयो वञे थो, त पोइ वरी इन में वरी सॼो हिकिड़ो सिस्टम आहे। अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदमि, सॉरी मां इंटरप्ट करियां पई। मां न पंजाब जो हिकिड़ो DHO ॾिठो, ॾाढो जेको आहे न उहो वायरल हले पियो डिफरेंट एप्स ते। उनजो कमु ॾाढो सुठो आहे। हू जेको आहे न वञे थो पब्लिक में, पब्लिक जा मसइला जेको आहे सो सॉल्व करे थो, ऐं उते जो उते ई जेको आहे सो जेकॾहिं कंहिंजो मसइलो आहे, कंहिं औरत जो मसइलो आहे, कंहिं ॿार जो मसइलो आहे, तव्हां ॾिसो पिया त हाणे कंहिं पुलिस ऑफिसर जी उते ग़लती आहे, त उते जो उते रेस्टिकेट बि करे पियो। इन तरह जा बि किरदार त असांजे साम्हूं आहिनि। वरी बिल्कुलु आहिनि, पर उहे तव्हां ईअं सम्झो त इन में वरी इहा ॻाल्हि कंदुसि, ट्रेनिंग जी वरी खोट आहे। माना जेको बि डिपार्टमेंट आहे न, चाहे पुलिस डिपार्टमेंट आहे, चाहे एजुकेशन आहे, चाहे रेवेन्यू आहे, जेके बि डिपार्टमेंट्स आहे, उन में प्रॉपर सीनियर पंहिंजे जूनियर्स खे ट्रेन कनि। इहो अवल त अॼुकल्ह जे दौर में को माण्हू सिखण लाइ तयार ई न आहे, या असांजी प्रायोरिटीज़ छा आहिनि, असांखे उन्हनि ते बि नज़र रखणु घुरिजे। केरु सेखारण लाइ तयारु न आहे, ऐं वरी केरु सिखण लाइ तयारु न आहे। ऐं वरी जेका चैट GP आई आहे अॼुकल्ह, जेको बि PPT ठाहिणी आहे, जेका ॿार खे शइ रिज़ॉल्व करणी आहे, यकदमि जेको पंहिंजी मोबाइल या लैपटॉप जे थ्रू उन शइ खे यूज़ करे थो, जंहिंजो माना असांखे प्रैक्टिकल जेका शइ असां कमु करणु चाहियूं, उहा महिनत घटिजी वई। असां महिनत। ऐं ॿियो वरी तव्हां ॾिसो त जेके प्राइवेट स्कूल आहिनि, हिते असांखे इन्हनि इहे सॼे सिंध जे माण्हुनि खे मुंझाए छॾियो आहे। माना सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो आहे,
हीअ पंजाब बोर्ड आहे, हीअ फलाणो बोर्ड आहे, हीअ फलाणो बोर्ड आहे। ऐं वरी जेकॾहिं अञा पहिरीं क्लास जो ॿारु आहे, उन पहिरीं क्लास जे ॿार खे घटि में घटि 20 खां 30 बुक्स ॾिना वञनि था, जेको थेलो खणी नथो सघे। हाणे हिकिड़ो माण्हू हुनखे वरी थेले खणण लाइ खपे, जेको थेलो खणी वञे। हाणे ॿारु जेको अलॻि ॿिए नथो ॼाणे, उनखे इंग्लिश जा किताब जेको अॼु जो ग्रेजुएट नथो पढ़ी सघे, उहो कीअं थींदो? इन कोर्स खे रिवाइज़ करणु घुरिजे। हिकु ॿ टे जेके बुक आहिनि प्राइमरी, ॿार जी एज जी लिमिट जी, अॻु में 6 खां 7 साल जो ॿारु दाख़िल थींदो हो, हाणे 2 खां 2.5 साल जो ॿारु आहे। हाणे 2 खां 2.5 साल जो ॿारु स्कूल में जेको वञे थो, त 2.5 साल वारो ॿारु हुननि माउ जी ममता ॾिठी, न पीउ जी ॾिठी, न हुनखे एथिक्स आया, कुझु बि शइ न आई। स्कूल त ॿारु पहुची वियो, जेके असांजा बिज़नेस ईअं चवंदा स्कूल जेके आहिनि न, बिज़नेस पॉइंट ऑफ व्यू खां खोलिया विया आहिनि, न की माण्हुनि जे सुधारे लाइ खोलिया विया आहिनि। चंद माण्हू हूंदा, चंद माण्हू हूंदा, त इन शइ ते अञा कमु करण जी ज़रूरत आहे। असां सभिनी खे घुरिजे त असां सभु ओन करियूं। असां आहियूं मिसाल तौरु जेकॾहिं पंहिंजे स्कूल प्राइमरी स्कूल में वञूं था, त यकीनन उते फेरो ॾींदासीं। अॼुकल्ह जेकॾहिं असांजा MPAs आहिनि, MNAs आहिनि, या जेकॾहिं वॾा वॾा ऑफिसर बि उन्हनि स्कूल में थियनि, उन्हनि जी बि ज़िमेदारी थिए थी पंहिंजे स्कूल वटि वञनि, भला हिकिड़ो ॿूटो पोखे अचनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। 10 मुहर्रम जे ॾींहं ते मां ॾिसां पई त कुझु माण्हुनि जो ॾाढो पॉज़िटिव हिकिड़ो रोल नज़र अचे पियो। हर साल हिकु ॿ वीडियोज़ मां ॾिठियूं त कुझु पर्सन्स जेको आहे सो ग्रुप ठाहे करे 10 मुहर्रम जे ॾींहं ते उहे जेको आहे सो प्लांटेशन कनि था, ऐं पूरो साल उनजो ख़्यालु कनि था, नर्चरिंग उनजी, ऐं हिकिड़ो पूरो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, उनखे ॾिसनि था। वरी 10 मुहर्रम जॾहिं उहो रिपीट थिए थो ॿिए साल, त वरी जेको आहे सो प्लांटेशन कनि था। त पॉज़िटिव रोल्स असांजी सोसाइटी में आहिनि, पर तव्हां जीअं चयो था आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा, त उन ई तरह असां वटि घटि आहिनि। जतियाल साहिबु, ॿार ते पेरेंट्स चेक एंड बैलेंस उहो प्रॉपर जेकॾहिं हुननि जो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿारु हिकिड़ो सही प्रॉपर डायरेक्शन में हले थो। केतिरो ज़रूरी आहे त उहो प्रॉपर टाइम पेरेंट्स जो ॿारनि खे ॾियणु घुरिजे। टाइम आहे ॿार जे लाइ थोरो तरतीब हुजे। माज़ी में इहे हुयूं शयूं, भई हाणे सुबुह जो टाइम असांखे कमकार करिणो आहे, ॿार बि इवन जेके छुटियुनि में पेरेंट्स जी हेल्प कंदा हुया, या वरी उन खां पोइ मंझंदि जो आराम जो टाइम आहे, शाम जो वरी ॿियो टाइम आहे। माना शेड्यूल तरतीब ॾियणु ज़रूरी आहे। शेड्यूल खां बग़ैर असां ॿार खे अॻिते नथा वञी। सही सही, उनजे लाइ असां मोबाइल हलाईंदासीं, 14 कलाक मोबाइल था हलायूं। सही, उनजे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त पेरेंट्स पाण बि हिकिड़े स्केड्यूल में हलनि। जेकॾहिं उन्हनि जो ई उहो स्केड्यूल डिस्टर्ब आहे, त डेफिनेटली ॿार जो उहो प्रॉपर ख़्यालु करे ई कोन सघंदा। जी रहमत, रीडिंग जी ॻाल्हि कंदासीं, पढ़ण जी ॻाल्हि कंदासीं। उहे हिकिड़ा त बुक्स जेको आहे सो कोर्स वर्क जा उहे त पढ़णा आहिनि डेफिनेटली। उन खां हटी करे किताब पढ़ण जो रुझान छा त सम्झो त आहे या घटि आहे? तव्हां पंहिंजे फ्रेंड्स सां जॾहिं तव्हांजी ॻाल्हि ॿोल हलंदी आहे पढ़ाई खां हटी करे, त छा किताबनि जूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि? जी बिल्कुलु, असां किताबनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, बट ज़्यादातर सब्जेक्ट सां रिलेटेड। अलाए छो, माना ॿार बसि चवंदो आहे त पेपर निकिरी वञनि, बसि कोर्स थी वञे, बसि क्लास ॿी में अची वञा, पर न। हालांकि असांखे एक्स्ट्रा बुक्स बि पढ़णु खपनि, जीअं नॉवेल्स वग़ैरह आहिनि, या वरी कुझु नॉलेजेबल बुक्स हूंदा आहिनि। उनखां अलावा ॿिया बि मतिलबु अदब सां रिलेटेड, माना उहे बुक्स असांखे लाज़मी पढ़णु घुरिजनि। सिर्फ़ु असां पंहिंजे सब्जेक्ट ते महदूद न रहूं, त अॻिते हली उहे बि असांखे लाज़मी कमु ईंदा, बट हिमल ॿार नथा पढ़नि। तव्हां टाइम कढंदा आहियो थोरो? कोई किताब सिरांदी खां पियल हूंदा आहिनि, रीडिंग हलंदी आहे? जी हा, मां पढ़ंदी आहियां, बट इहो असां वरी जॾहिं यूनी हले थी त उन वक़्तु नथा करे सघूं। अलाए छो, माना टाइम नथो निकिरे एक्स्ट्रा जे लाइ, छो जो बसि कोर्स में ई असां उन में ई लॻी था वञूं, त बसि पोइ उहो ई। बाक़ी जेको ही छुटियुनि जो पीरियड आहे, त उन में असां एक्स्ट्रा बुक्स वग़ैरह पढ़ूं था पिया। जी बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा रहमत, असां थोरो कोर्स वर्क ते बि ॻाल्हाईंदासीं। कोर्स वर्क जेको आहे असां स्कूल्स जी ॻाल्हि कंदासीं। छा त सम्झो त जीअं दुनिया जेको आहे न अॻियां वधे पई, जहिड़े अंदाज़ में दुनिया अॻियां वधे पई, असांजो कोर्स उन तरह आहे, या असांजो कोर्स जेको आहे सो थोरो एडिट थियणु घुरिजे? थियणु घुरिजे दुनिया जी तरक़ी सां गॾो गॾु। उहे पुराणा बुक्स पियल आहिनि, साल पुराणा, इलाही साल पुराणा, सो थियणु खपनि मुंहिंजे ख़्याल सां। ज़बरदस्त जी ज़बरदस्त। जुनेद साहिबु, असां कोर्स वर्क जी ॻाल्हि कंदासीं, ऐं जीअं रहमत चयो त किताब ॾाढा पुराणा आहिनि, ऐं अबनि ॾाॾनि जेको पढ़ियो उहो ई ॿार पढ़ंदा अचनि पिया। कोर्स तब्दील थियणु केतिरो ज़रूरी आहे? इंतिहाई ज़रूरी आहे। वक़्त जे हिसाब सां जीअं ॾिसो, असांजे दौर में मोबाइल फ़ोन, लैपटॉप, कंप्यूटर न हुया। हाणे जॾहिं लैपटॉप, कंप्यूटर, डिजिटलाइज़ ज़मानो, या चैट GP, इहे सभु शयूं आयूं, इन खे मद्देनज़र रखंदे असांजा जेके सीनियर एक्सपर्ट आहिनि, या रिटायर जेके एजुकेशन जा जेके माहिर माण्हू आहिनि, उहे या पुराणा जेके असांजा जीअं ॿनी ॿार जे सां वाबस्ता, ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त आउं पंहिंजे बाबा सां गॾु
फुटियूं, कणिक, मिर्च, इहे पोखण, वरी चूंडण। अॼु जे जेके शहर जा जेके ॿार आहिनि इन्हनि खे इन शइ जी ख़बर न पवंदी, कणिक कीअं पोखबी आहे, सूड़ कीअं थींदी आहे, वट कीअं थींदी आहे, चुंगी छा लॻंदी आहे, पर इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे लफ़्ज़ उन्हनि खे ईंदा बि न। त इन हवाले सां असांजा कोर्स जेके आहिनि बिल्कुलु रिवाइज़ थियणु घुरिजनि, जेके आउं त सम्झां थो हर 5 साल खां पोइ रिवाइज़ थिए, पर आउं सम्झां काफ़ी टाइम खां इहे शयूं रिवाइज़ थियूं ई न आहिनि, प्राइमरी खां वठी ग्रेजुएशन ताईं, पर उनजी इहा बाइंडिंग हुजे न। त पाकिस्तान में असां रहूं था त पाकिस्तानी लेवल ते उहा शइ हुजे, जॾहिं पाकिस्तानी लेवल ते उहा शइ हूंदी त असां दुनिया जे मुल्कनि सां जॾहिं चैट GPT आहे, जॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, त उन दौर में तव्हां ॿार खे टेलीविज़न जे बारे में नथा पढ़ाए सघो, बिल्कुलु उन दौर में तव्हां ॿार खे रेडियो जे बारे में नथा पढ़ाए सघो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, दुनिया जंहिं तरह अॻियां वधे पई, दुनिया जिन तरक़ियुनि ते आहे, उनजे पोयां हिकिड़ो रीज़न एजुकेशन त रहियो ई आहे, तालीम हिकिड़ो वेपन रहियो ई आहे। त रूट्स जेकॾहिं मज़बूत हूंदियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त फल बि उन ई तरह मिलंदो। जतियाल साहिबु, असां रूट्स जी ॻाल्हि करियूं पिया, ऐं जेकॾहिं मज़बूत पाड़ूं हूंदियूं आहिनि त चयो वेंदो आहे त फल बि असांखे मिठो मिलंदो आहे। असां वटि पाड़ूं केतिरियूं कमज़ोर आहिनि या केतिरियूं मज़बूत आहिनि? जीअं अॼु तव्हां सिलेबस जी ॻाल्हि कई, लेटेस्ट कोर्स जी ॻाल्हि कई, त इन सां गॾोगॾु असांखे ॿारनि जी जेका ओल्ड थ्योरी आहे न, उतां खां वठी हींअर जेको सिलेबस तरतीब ॾिनो वियो आहे, मां सोशल स्टडी जी ॻाल्हि कयां, मां ब्यूरो ऑफ करिकुलम जो मेंबर आहियां, सिलेबस कमेटी जो, ऐं सिंटेक्स बुक बोर्ड जो बि मां मेंबर आहियां। त हींअर उन ते ध्यानु आहे, हुकूमत ॾिनो आहे, पर उन ते अञा इम्प्लीमेंट सही तरीक़े सां नज़र न पियो अचे। किताब अची विया अथव, पर अञा इम्प्लीमेंट जेको शइ जेकी चइजनि, जीअं थारोली हुनखे वठिजे, केतिरी तब्दीली ॾिठी आहे? काफ़ी आहे, 50% अची चुकी आहे, उन में लेटेस्ट अची वई अथव 50%। हा, पर हिते वरी हिते थोरी अॼु मां प्लस ॻाल्हि कयां, हिते वरी इहो ध्यानु आहे त भई पाकिस्तानी किताब या पाकिस्तानी राइटर्स कंहिं कम जा न आहिनि। हिकिड़ो ज़हन ठहियो पियो आहे न, भली अंग्रेज़ छा बि लिखे, पढ़णो असांखे ॿाहिरि मुल्क जो किताबु आहे। हालांकि मां जॾहिं पब्लिशर, मां राइटर आहियां, किताब खोड़ सारा पब्लिश बि थिया आहिनि मुंहिंजा, ऐं थियनि बि पिया, त उहे चवंदा आहिनि सर जेके असांजे पाकिस्तान ऐं सिंध जा जेके राइटर आहिनि उहे तमामु सुठा राइटर आहिनि, पर अलमी उहे त माण्हुनि जो ज़हन साज़ी ठही पई अथव। माण्हू चवनि था बसि फलाणो पढ़ंदासीं, ॿियो कुझु न। हालांकि उहे जेके ऑथर्स हुया उहे बि पुराणा ऑथर्स आहिनि जेके पढ़ाए वञनि था। तव्हां ज़ूलॉजी जा किताब वठो, सोशल स्टडी जा या ॿिया पॉलिटिकल साइंस जा वठो, या जेके बि किताब वठंदो तव्हांखे पुराणा फ़लसफ़ा मिलंदा, पुराणियूं ॻाल्हियूं मिलंदियूं, पुराणियूं स्टोरीज़ मिलंदियूं, फलाण टीत, उहे ई ज़हन ठहे पिया, उहे बसि पढ़ंदासीं, उतां सिखंदासीं। मां सिंधी ॿोली ते बि ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। सिंधी ॿोली जॾहिं ॻाल्हि कई वेंदी आहे SDGs जी, त उन में बि असां जॾहिं क्वालिटी ऑफ एजुकेशन खे ॾिसंदा आहियूं त हिकिड़ी ॻाल्हि वाज़े पाण सभिनीनि खे सम्झ में ईंदी आहे त जेसीं ताईं ॿार खे पंहिंजी ॿोलीअ में न पढ़ायो वेंदो त उहो उनजो रूट्स उन तरह मज़बूत न थींदियूं। पंहिंजी ॿोली में जेकॾहिं उनखे न सम्झायो वेंदो, साइंस आहे, टेक्नोलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ में कोन सम्झंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां क्रिएटिव कोन थी सघंदासीं। पंहिंजी ॿोली ते कमु करणु जतियाल साहिबु केतिरो ज़रूरी आहे? तमामु ज़रूरी आहे। अॼु मां तव्हांखे थोरो हिस्ट्री ॿुधायां, हिस्ट्री जो प्रोफेसर आहियां मां जी। त जॾहिं अंग्रेज़ हिते आया त उन्हनि पंहिंजा चर्च मिशन स्कूल्स खोलिया, साइंस टेक्नोलॉजी या जेके इंजीनियरिंग साइड जा बुक्स उन्हनि हूंदा अंग्रेज़ी में हुया, जर्मन लैंग्वेजिस में हुया। पोइ सर सैयद अहमद ख़ान जेके इदारा क़ाइमु कया, उन में छा कयूं, हिकिड़ी साइंटिफिक सोसाइटी क़ाइमु कई त भई इहे ट्रांसलेट कयो पंहिंजी ॿोली में, भली हा सम्झ में त अचनि न। ॿारनि खे अंग्रेज़ी, जर्मन, तुर्की, चाइनीज़ ॿोली सम्झ में नथी अचे, तव्हां चओ रटो बसि। फारसी सम्झ में नथी अचे, बसि तव्हांखे रटणो आहे। अरबी सम्झ में नथी अचे, रुॻो रटणो आहे, रटे करे रुॻो एग्ज़ाम ॾियणो आहे। त इहो नुक़सानु हुयो। पोइ उहो वॾो हिकिड़ो फिलासफर हुयो, हिकिड़ो वॾो थिंकर हुयो, उन चयो त हिनखे ट्रांसलेट कयो। ट्रांसलेट करे पंहिंजे अलीगढ़ हाई स्कूल में, अलीगढ़ कॉलेज में, अलीगढ़ यूनिवर्सिटी ताईं पंहिंजी ॿोली उर्दू ॿोली में उन्हनि जेको आहे सो हुनखे इनिशिएटिव वरितो। ऐं असांखे बि ईअं करणु घुरिजे, तॾहिं असां तरक़ी करे सघूं था। दुनिया जूं ॿोलियूं बि सिखणु घुरिजनि, का बि ॿोली ख़राबु न आहे, पर बेस जेको आहे न उहो मदर टंग आहे। माउ जी जेका ॿोली आहे न, उन में ई असांखे जे इल्मु ॾिनो वञे न, मां सम्झो घणो कुझु असां पिराए सघूं, घणो कुझु हासिल करे सघूं। असां वटि ॿोलीअ ते उन तरीक़े सां ध्यानु ॾिनो वञे थो, या जीअं तव्हां चओ न घिटी घिटीअ में स्कूल आहे, तव्हां जॾहिं विज़िट कंदव तव्हांखे ॼाण बि हूंदी त उते ॿुधायो वेंदो त चोथीं क्लास खां सिंधी पढ़ाई वञे थी या 5 क्लास खां सिंधी पढ़ाई वञे थी, त उहो बेस काॾे वियो? उहो अलिफ उहा पटी पढ़णु उहा काॾे वई शइ? तव्हां ॾिठो हूंदो त लास्ट कुझु साल पहिरीं ऐं हिते
मोराई साहब जो ज़िक्र कंदुसि, मुर्तज़ा साहब जो ज़िक्र कंदुसि, त मेहरान टीवी हिन में वॾो हिकिड़ो किरदारु अदा कयो। जेके असांजा जेके हिते हैदराबाद जा स्कूल हुया उते सिंधी न पे पढ़ाई वई, जिते मेहरान टीवी जी सॼी टीम, जिते असांजा सॼा मीडिया पर्सन्स, स्टेक होल्डर, समाजी तंज़ीमूं गॾु हुयूं, जिते उन्हनि स्कूलनि खे एतिरो मजबूर कयो वियो जो हुननि अची डायरेक्टर एजुकेशन अची लिखी ॾिनो त आउं सिंधी पढ़ाईंदुसि। पर अॼु बि तव्हांखे 50% स्कूलनि में सिंधी नथी पढ़ाई वञे, सिंधी जो उस्ताद ई कोन्हे आई। इन जे करे असांखे पंहिंजे माइटनि पेरेंट्स खे बि ध्यानु ॾियणु घुरिजे, जिते सिंधी नथी पढ़ाई वञे त उहे उन उस्तादनि खे, हेडमास्टरनि खे, प्रिंसिपल खे इहा शइ चवनि। बल्कि इहो त असांजा ॿार जी एडमिशन ई कैंसिल कराई वञे, पर गवर्नमेंट जी बि इहा ज़िम्मेदारी आहे। असांजा जेके MPAs आहिनि, MNAs आहिनि, या मिनिस्टर एजुकेशन आहे, सेक्रेटरी एजुकेशन आहे, उहे उन्हनि खे बाक़ाइदे विज़िट कनि, उन्हनि खे ॾिसनि, उन्हनि जा सेमिनार कराइनि। या इन सां गॾोगॾु जीअं ऐं थोरो इन में एडिशन ईअं कंदुसि त जेकॾहिं वेकेशन जा जेके 2 महीना आहिनि, जी हा, हूअं त रूटीन त ठीकु आहे, पर वेकेशन में जेकॾहिं माउ पीउ या उनजो टीचर आहे या चाचो आहे या मामू आहे, उन सां गॾु पंहिंजे ॿारनि खे इहे प्रैक्टिकल शयूं वञी ॾेखारजनि। सही, जीअं रेलवे स्टेशन ॿारनि कोन ॾिठी हूंदी, हवाई जहाज़ कोन ॾिठो हूंदो, जेको कोर्स वर्क में आहे ॿार खे विज़िट कराइजे। ऐं ख़ासि तौर ते जेके मोकलुनि जा ॾींहं आहिनि, थोरो जेकॾहिं रानी बाग आहे, उन में जेके जानवर आहिनि उहे प्रैक्टिकल जेके बुक्स में ॾिठा वञनि था उनखे रियल में ॾेखारिया वञनि। या ज़मीनुनि ते जेके शयूं पोखी वग़ैरह थियनि थियूं, अनाज कीअं थिए थो, त ॿार प्रैक्टिकल वर्क ॿार खे ॾेखारियो वञे। सही, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। जुड़े हिसाब असां वधूं था पहिरीं ब्रेक जी तरफ़, उन खां पोइ पाण प्रोग्राम खे कंटिन्यू करियूं था। सोना यूरिया जो साथ मौजूदु आहे प्रोग्राम में। सोना बोरान DAP बोरान जी हिकु जेतिरी तक़सीम वधीक फिलफोर पैदावार भरपूर ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं। मींहनि जो ॿुधायो वञे पियो ऐं हीअ जेका हिकु अलार्मिंग सिचुएशन ज़रूरु आहे। अव्हांजे घरनि में सोलर प्लेट्स जेके बि इलाही अहिड़ा घर पाण ॾिठा आहिनि जिते हिकिड़ो प्रॉपर इंतज़ाम कोन हूंदो आहे। ऐं हर माण्हू चाहींदो आहे त असां जॾहिं घर अचूं त हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो थकु मिटिजे, उनजे लाइ इंसानु कोशिशूं करे रहियो हूंदो आहे। सोलर प्लेट्स जो जेकॾहिं सही तरीक़े सां इहतमामु न आहे ऐं उन जेको आहे सो हल्की फुल्की सेटिंग ते तव्हां जूं सोलर प्लेट्स पियल आहिनि ऐं ॿुधायो बि वञे पियो मींहनि जो, त तव्हां ज़रूरु पंहिंजो ख़्यालु करियो ऐं उहे तमामु अहतमामु उन्हनि जो ख़ासि तौर ते ख़्यालु करियो। छाकाणि त असांखे सिर्फ़ु मींहनि जो न पियो ॿुधायो वञे, पर मिटी जा तूफ़ान बि ॿुधाया वञनि पिया, जंहिंसां पाण सभु ॼाणूं था त तमामु घणो नुक़सानु थींदो आहे। रिसेंटली जेको मींहुं पियो या तेज़ जेके हवाऊं हुयूं, उन सां इवन हैदराबाद या जामशोरो जी ॻाल्हि कयूं था त उते माण्हुनि जी फोतकी बि थी। इहे बि ॻाल्हियूं पाण जेको आहे न सोशल मीडिया ते ऐं मीडिया ते पाण ॿुधियूंसीं। सो हमेशह चयो वेंदो आहे त जीअं चवंदा आहियूं न त एहतियात इलाज खां बहितर आहे, ईअं ई नुक़सानात खां बचण जे लाइ तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे त असां जेको आहे सो एहतियात करियूं ऐं एहतियाती तदाबीर जेके आहिनि उन्हनि ते अमल करियूं। बार बार तव्हां ॾे मैसेजिस बि ईंदा हूंदा, तव्हांजी जेका सिम अव्हांजे पंहिंजे नाले ते आहे अव्हां वटि मैसेज बि ईंदो हूंदो ऐं मीडिया ते बि बार बार ॿुधायो वञे पियो त इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे हल्को न वरितो वञे। कोशिशि कजे त असां जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि ते थोरो ध्यानु ज़रूरु धरियूं। जी जुनेद साहब, असां जेको आहे सो हैदराबाद में बि हैदराबाद जा बि ॻोठ आहिनि, उते बि पाण ॾिसंदा आहियूं तमामु घणा नुक़सान थींदा आहिनि। मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु जेको आहे सो इन बाबति ॻाल्हायो त जीअं हिकिड़ी अवेयरनेस हितां बि हिन प्रोग्राम में बि माण्हुनि ताईं ज़रूरु पहुचे त पंहिंजो ख़्यालु असांजे हथ में ई हूंदो आहे। तमामु ज़रूरी आहे। जीअं असीं जेतिरो पंहिंजे पाण सां प्यारु करियूं था एतिरो ई पंहिंजे घर वारनि सां करियूं था, एतिरो ई पाड़े वारनि सां करियूं था। त असीं जेकॾहिं पाण पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे पाड़े वारनि जो, पंहिंजे देश वारनि जो ख़्यालु न कंदासीं त केरु कंदो। इन में घर जे वॾे या घर जे वॾी जी इहा ज़िमेदारी थिए थी त घर ते अक्सर जेके ॿाहिराड़ी में पंहिंजा घर आहिनि उन्हनि ते पछंडियूं ठहियलूं आहिनि जिन ते थां रखियल आहिनि। पोइ हिकिड़े थां जे मथे ॿियो थां आहे, टियों थां आहे। हाणे जेकॾहिं तूफ़ान आयो, हवा आई, उहा जेकॾहिं देगड़ी या उहा बाल्टी चऊं या लोटी चऊं, उहा या देगड़ो चऊं, उहो जेकॾहिं मथां किरंदो, नंढड़ो ॿारु सुतल आहे, उनजो मथो फाटी पवंदो ऐं पोइ हुनखे रेस्क्यू करिणो पवंदो हॉस्पिटलाइज़। ऐं हिकिड़ो त फस्ट एड बॉक्स जे हवाले सां असां जेके बि असांजो हेल्थ वर्कर्स आहिनि
स्टाफ नर्सिस आहिनि, डॉक्टर्स आहिनि, पोइ मेल नर्स आहिनि या जेके डिस्पेंसर आहिनि उहे बि पंहिंजूं जेके किट्स आहिनि उहे पंहिंजे घर में रखनि ताकी इन एमरजेंसी को ॿार जेकॾहिं साइकिल तां किरी पियो, ज़ख़्मी थी पियो त उन्हनि खे पंहिंजे पाड़े में बिना कंहिं हेजिटेशन जे उनजी फर्स्ट एड ॾेई उनजी मदद कनि। बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई। ॿी ॻाल्हि इहा थी वई त हिकिड़ो तव्हांजो भाउ आहे उनखे अॼु मज़दूरी न लॻी आहे। हाणे 3 ॾींहं ख़बर पई त बरसाति अचे पई त हाणे तव्हांजो कमु थो थिए त जेकॾहिं तव्हां पंहिंजे पॉकेट मां हुननि जे लाइ जेकॾहिं 1000 या 2000 रुपए जो राशन अटो या खंडु या चांहि हुनखे वठी ॾींदा त उहो तव्हांजो भाउ या भेण उहो ख़ुशि रहंदो। त असांखे इहे गाॾियूं आहिनि रपर जेके गलियुनि में तव्हां पार्क करे था छॾियो त अॻियूं माण्हू वरी घर ते नथो पुॼी सघे। ऐं पंहिंजा जेके ॿारड़ा आहिनि उन ॿारनि खे माउनि जी इहा ज़िमेदारी आहे त स्कूल जेसीं खुलनि, अञा स्कूल बंदि आहिनि, ट्यूशन ते ॿार नथा वञनि त पोइ गलियुनि में ॿार न वञनि। जेकॾहिं का गाॾी हुनखे लॻी वई या को वणु किरी पियो, बरसाति में वणु किरी पियो या बिजली जा पोल्स आहिनि, बिजली जा पोल्स आहिनि त इन्हनि शयुनि जो असां जेके न पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे औलाद जेकॾहिं वियो आहे तव्हांजो दोस्तनि सां गॾु वियो आहे घुमणु, हाणे राति देरि ताईं 11 थी विया 12 थी विया, माउ खे हुनजी फिक्री न आहे त हुनखे जेकॾहिं फ़ोन बि तव्हां वठी ॾिनी आहे हुनखे घुराए वठो, हुनखे चओ बाबा हीअ बरसाति जी सीज़न आहे तव्हां ॿाहिरि न वञो। त घर जे सरबराह जी इहा ज़िमेदारी आहे पंहिंजे घर वारनि सां टच में रहे। हाणे हिकिड़े माण्हू खे ख़बर ई न आहे, ख़बर पई 3 ॾींहंनि खां जेको आहे मुंहिंजो पुटु वियल आहे के इलाइक़े में घुमणु वियल आहे, थर घुमणु वियल आहे, तव्हांजो ख़बर पई त हू कंहिं मोरी में वञे ॿुॾी हलियो त उहो जॾहिं पंहिंजे प्यारनि जो तव्हां ख़्यालु न कंदो अहिड़नि जेको आहे इंसिडेंट में मौक़नि में तव्हां ड्राइविंग खां बि गुरेज़ करियो। वाहन तलाहनि में तव्हां जेको आहे वेंझण ख़ासि करे असांजे कमिश्नर साहिबु 144 लॻायो आहे वाहन ते वेंझण ते, त उहे असीं गवर्नमेंट जे रूल्स खे फॉलो करियूं। बिल्कुलु एक्ज़ैक्टली जेकॾहिं फॉलो न कंदासीं असांखे असांजो पुलिस ऑफिसर या असांजो को उते जो इलाइक़े जो को मोतबर माण्हू जेकॾहिं चवे थो त असां हुनखे फॉलो करियूं। फॉलो न कंदासीं, ज़िद कंदासीं, हिते हर माण्हू जो ज़हन पंहिंजो आहे न, त इन करे पोइ डेफिनेटली हुनखे नुक़सानु खणणो पवंदो। चयो वेंदो आहे न त सम्झाइण खां वधीक रिझाइणो पवंदो। असां पंहिंजो सब्जियूं आहिनि उहे बि गॾु करे वठूं इन केस एमरजेंसी, हिकिड़ो ॾींहुं लाइ 2 ॾींहं जे लाइ जेकॾहिं घर जो राशन आहे पंहिंजो, पंहिंजे पाड़े वारनि जो। ऐं इन हवाले सां जेकॾहिं लाइटिंग आहे या जेकॾहिं जनरेटर ठहियल आहिनि त जनरेटरनि खे प्रॉपर करे वठो तव्हां। जेकॾहिं टार्च तव्हांजे घर में न आहे त तव्हां टार्चूं वठी वठो। मतिलबु त तव्हां हिकिड़ो वेल अवेयर, जीअं तव्हां मोबाइल में पैकेज करायो था न, इन पैकेज खां इहा शइ तमामु अहम आहे त घर जो राशन तव्हां वठो। सही बिल्कुलु तव्हां बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। जतियाल साहिबु तव्हां खां बि पुछणु चाहींदमि त हींअर 2 महीननि जूं मोकलूं अव्हांखे बि हूंदियूं, हीउ टाइम कीअं तव्हांजो स्पेंड थींदो आहे, कीअं कोशिशि कंदा आहियो त हिन टाइम खे सुठे तरीक़े सां स्पेंड करिणो आहे? सही, महिरबानी अदी। मां अजीज़ साहिब जी ॻाल्हि खां पोइ वरी इहा ॻाल्हि थो कयां, थोरी प्लस थो कयां। जी हाणे असांजी सोसाइटी मूं पहिरियां अर्ज़ु कयो त केयरलेस थी वई आहे न। हाणे ॿियो आहे तरबियत जो फुक़दान। हाणे इहे जेके साईं अज़ीज़ साहिबु ॻाल्हियूं कयूं उन्हनि जी तरबियत त हुजणु खपेनि, ईअं चवण सां त न थियो। सोशल मीडिया ते उनजी अवेयरनेस हुजे, प्लस में तरबियत हुजे। स्कूलनि में अॻे असांजा जेके सीनियर टीचर्स हुआ उहे इहे ॿुधाईंदा हुआ गुण, बाबा ही प्रिकॉशन्स तव्हां करणा आहिनि। हींअर न सिलेबस में उहे प्रिकॉशन्स जूं शयूं असांखे मिलनि, इम्प्लीमेंटेशन न आहे। हाणे चवंदा 2 महीननि जी छुटी जे हवाले सां जेको अव्हां क्वेश्चन कयो त 2 महीना ॼण ख़्वाब थी गुज़री था वञनि असां टीचर्स लाइ। चऊं था त मुंहिंजी त इहा नेचर अथव, मां चवंदा 2 महीना बि न मिलनि असांजी छुटियूं। ज़िंदगी पाण शाइर बि आहे न, चवंदा ज़िंदगी ख़्वाब वांगुरु गुज़री थी वञे। 2 महीना त पोइ महीनो जून जो गुज़री वियो, जुलाई ख़तमु थिए पियो। मां चवंदा इहे 2 महीना बि छुटी न थिए मुंहिंजी जेका नियत आहे, छो त असां ॾाढा बेग थी विया आहियूं, ॾाढा पोइते पइजी आहियूं। असांजो जेको तालीम जो जेको सिरिश्तो आहे न, सफ़ा बैकबोन थी वियो आहे। असांखे बेसिक खां ई स्टार्ट वठणी पवंदी। जीअं जापान ते एटम बम किरिया, उन्हनि शुरूआत चयो त हाणे असांखे झगड़ो न आहे करिणो, हाणे असांखे पंहिंजी जेको नसुल आहे उनखे तयारु करिणो। घर घर जी कहाणी अथव उते ॿारनि जी तरबियत कयूं। हींअर बि जेका यूरोप में तरबियत अथव न 6 7 दर्जे ताईं त रुॻो घर जो। सही तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। एक्ज़ैक्टली उते जेको आहे सो जेकॾहिं पाण जापान जी ॻाल्हि करियूं या पाण चाइना जी ॻाल्हि करियूं, हिकिड़ो त स्कूल्स में टाइम पीरियड तमामु वधीक हूंदो आहे, वॾो हूंदो आहे। उनखां पोइ जेको आहे न ॿार खे हिकिड़े सुहिणे अंदाज़ में उनखे ट्रेन कयो वेंदो आहे। पढ़ाइण बाद जी ॻाल्हि ईंदी आहे, पहिरियों ट्रेनिंग जी ॻाल्हि ईंदी आहे। ॿार जॾहिं घर में मौजूदु हूंदो आहे त उनखे शौक़ु हूंदो आहे त सुभाणे मूंखे स्कूल वञिणो आहे,
जॾहिं त असां वटि जेको आहे सो ॿार खे जेको आहे सो जॾहिं ड्रेस बि माउ पाराईंदी आहे त ॿार रोई गयो हूंदो आहे या अवॉइड करे रहियो हूंदो आहे वञण खां। उते जो जेको निज़ाम आहे या उते जेको सेटअप ऐं सिस्टम आहे उनजी ख़ूबसूरती इहा ई आहे त उते जेको आहे ॿार खे इंट्रस्ट हुनजो पैदा कयो वेंदो आहे। जिते इंट्रस्ट पैदा थिए थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिखण त पोइ सेकेंड स्टेप ईंदो आहे न, पहिरीं त इंट्रस्ट हूंदो आहे। जी रहमत तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि ऐं यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कंदासीं। 2 महीना मोकिलूं ऐं 2 महीननि में तव्हां छा प्लान कयो त छा करिणो आहे, किथे घुमण बि वञिणो आहे, उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे 2 महीना ई आहिनि, उन खां पोइ वरी अगेन सेम रूटीन स्टार्ट थी वेंदी। जी घुमण जी प्लानिंग कई हुई सेम, पर बाबा मसरूफ़, बाबा इलाही मसरूफ़ आहे जी कई हुई सेम। बाबा खे चयो आहे इंशाल्लाह कराची विज़िट थींदो, बाक़ी ॿिए किथे त फ़िलहाल न वञी सघियासीं। घुमण बि लाज़मी आहे, एंजॉयमेंट बि ज़िंदगी जो हिसो आहे। त उहो 2 महीना मिलनि था, एंजॉय बि पंहिंजो कंदा आहियूं, वेंदा आहियूं रिलेटिव्स में ॿाहिरि, राति जो वरी थोरो ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं वॉक वग़ैरह ते, थोरो एंजॉय करे वठंदा आहियूं। सही सही, थोरो पंहिंजो पाण खे जेको आहे न रिलैक्स ज़रूरु कंदा आहियो। अच्छा, उन खां अलावा जॾहिं पाण यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं था त टाइम मिलंदो आहे यूनिवर्सिटी खे बि एक्सप्लोर कंदा आहियो? हा टाइम त मिलंदो आहे। असां माना 12-1 ताईं फारिग थी वेंदा आहियूं। पॉइंट्स जो टाइम आहे 2:30 त असां जेको उन में विच में जेको टाइम मिले थो दोस्तनि सां वञी करे कैंटीन ते गपशप कंदा आहियूं। उनखां अलावा यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, वरी ॿियनि डिपार्टमेंट्स में वञी करे उन्हनि जो माहौल ॾिसंदा आहियूं, विज़िट कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ शयूं ॾिसंदा आहियूं त उते छा पियो थिए या छा। वरी कुझु सोशल ग्रुप्स ठाहिया यूनिवर्सिटी में, उन्हनि खे जॉइन कयोसीं, वरी डिस्कशन वग़ैरह ॿियनि डिपार्टमेंट्स मां वञी करे सिखियोसीं। एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। छो त ज़ूलॉजी ॾिठो वञे जंहिंजे लाइ इंट्रस्टिंग फील्ड आहे हुनजे लाइ त तमामु घणी सुठी आहे, पर गॾोगॾु एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ पाण हमेशह चवंदा आहियूं त उहे गॾोगॾु जेसीं ताईं हलंदियूं आहिनि त पाण हिकु शइ इंसान खे ॾाढो थकाए छॾंदी आहे। गॾोगॾु 2-4 ॿियूं एक्टिविटीज़ आहिनि त पोइ तव्हां जेको आहे सुठी तरह इंजॉय कंदा आहियो। ईअं आहे? जी जी बिल्कुलु। वाओ जी, ज़बरदस्त। जी जुनैद साहब, ॿारनि खे केतिरो टाइम ॾींदा आहियो ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जूं मोकलूं 2 महीननि जूं ऐं उन्हनि खे बि त टाइम घुरिबो आहे? बिल्कुलु, ॿारनि जो त तव्हां ईअं सम्झो त डेली जो टाइम आहे, पर ईअं सम्झो त जेको नरड़ो मुंहिंजो मौसम आहे उन माशाल्लाह हाणे कैडेट कॉलेज पेटारो में उन टॉप पोजीशन खई। 1 अगस्त खां उन में वेंदो पेटारो कॉलेज में। ऐं सिंध जे माण्हुनि खे इहा अपील कंदुसि त असांजा कैडेट कॉलेज जेके नवाबशाह बि आहे, लाड़काणो बि आहे फीमेल जे लाइ, त उन तरफ़ बि ध्यानु ॾियनि। छो कैडेट जेको कॉलेज आहे उनमें प्रॉपर तरबियत थिए थी। सही सही। उनजे रूटीन कहिड़े रूटीन ते 4 बजे 4:30 बजे उथनि था। उनमें यानी स्विमिंग आहे, राइडिंग आहे, डाइटिंग आहे, प्ले आहे, स्टडी आहे, प्रॉपर उनजी ड्रेसिंग आहे, मतिलबु सभु शइ बाक़ाइदा ट्रेनिंग हुनजी थिए थी। त मां बिल्कुलु पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾींदो आहियां। उन्हनि खे कॾहिं कॾहिं अलमंज़र ते वठी वञणु या राणी बाग वठी वञणु या सिंध जूं जेके ॿियूं शयूं आहिनि, कींजर ढंढ थी वई, थर थी वियो, नंगर थी वियो, अब्दुल्ला शाह साहबी, कराची सी व्यू, बहरिया, मतिलबु ॿारनि जो लोकल प्लेसेस जेके बि आहिनि एग्जैक्टली। पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो बोर्ड वठी रखियल आहे घर में, जंहिं ते डेली उन्हनि खे असाइनमेंट ॾींदो आहियां। अॼु तव्हांखे हिन टॉपिक ते मज़मून लिखिणो आहे, अॼु सिंधी जा तव्हांखे हे जुमिला लिखणा आहिनि, अॼु उर्दू जा जुमिला लिखणा आहिनि, अॼु तव्हांखे पंहिंजो माई लवली होम, माई कॉलेज, माई स्कूल, मतिलबु मुख़्तलिफ़ जेके आहिनि एक्टिविटी मुंहिंजी डेली हूंदी आहे। ऐं अक्सर जेके टीचर्स आहिनि उन्हनि जे लाइ जेकॾहिं डायरी में नोट जेको लॻाइबो आहे त पोइ हू वरी इन्हनि ॿारनि जी तज़लील कंदा आहिनि, जंहिंजे करे उहो नोट लॻाइण ऐं छॾे ॾिनो। छाजे करे जो उन्हनि उस्तादनि टीचरनि एॾो मजबूर कयो जो माना मूंखे पंहिंजी शइ तां विथड्रॉ करिणो पवंदो। पोइ वरी आउं व्हाट्सअप जे थ्रू, मैसेज जे थ्रू जनरली उन्हनि खे मैसेज कन्वे कंदो आहियां त हीअ हिकिड़े मुंहिंजे ॿार जी इहा ॻाल्हि न आहे, पर तव्हां ईअं सम्झो त इहा सभिनी ॿारनि जी आहे। जॾहिं तव्हां इन शइ खे फॉलो कंदव त पोइ तव्हांखे हीअ जेको आहे न इंतिहाई फ़ाइदो थींदो। इवन इन थिंकिंग सां त असांजा जेके बि माना माउ पीउ आहिनि या चाचो मामू बि जेकॾहिं आहिनि, माना जेकॾहिं मुंहिंजे भेण जा नंढड़ा आहिनि ऐं उन्हनि सां वञी वेहंदो आहियां, जेकॾहिं नंढड़ियुनि जा औलाद आहे उन्हनि सां गॾु वञी वेहंदो आहियां। उन्हनि खे कॾहिं तव्हां चॉकलेट ॾेई छॾियो, कॾहिं तव्हां पेन ॾेई छॾी, कॾहिं तव्हां बुक ॾेई छॾियो, उनखे अप्रिसिएशन ॾियो तव्हां। जॾहिं ॿारु हिकिड़ी सुठी स्पीच करे थो त हुनखे अप्रिसिएशन ॾियो तव्हां। जॾहिं ॿारु हिकिड़ी नंढड़ी मुंहिंजी आहे शहज़ादी, क्लास 5 में आई आहे, एॾी बहितरीनु पेंटिंग कंदी आहे। ऐं आउं हुनखे चवंदो आहियां बाबा तूं कैंची यूज़ न कर, पर हू कैंची खणी मुख़्तलिफ़ शयूं कटे करे इवन जेकॾहिं बर्थडे जी सेलिब्रेशन आहे एडवांस में ठाहे वेंदी आहे। असांजी उमिरि तां अचूं पिया त हुन मूंखे इहो सरप्राइज़ ॾिनो त घर खे रूम खे हुन सजाए छॾियो, नंढड़ी आहे एतिरी। हाणे उन ॿार उनखे माना एॾी थिंकिंग या उहा शइ अचणु, केक ठाहे छॾणु,
ॿार ठाहे छॾणु, ॿेड़ी ठाहे छॾणु, माना डिज़ाइन असांजा जेको नौजवान नस्ल आहिनि उनखे नऊं सिखणु, क्रिएटिव माइंड हुजणु घुरिजे। असीं फॉलोवर आहियूं, फॉलोवर असांखे भले थियणु घुरिजे, पर असांखे बहितर खां बहितर, जीअं तव्हां थोरी देरि पहिरीं इहो सुवालु कयो त किताब सैरांदीगा हुजे, आउं त चवां थो त कापी ऐं रजिस्टर बि हुजे ताकी उहे शयूं माण्हू नोट कंदो वञे। जिते पढ़ण जो शौक़ु हुजे हाइलाइटर तव्हां वटि हुजे, किताब जेसि ताईं हाइलाइट न कयो वेंदो मूंखे त उहो किताब जेको आहे एग्ज़ैक्टली मिसिंग लॻंदी। बिल्कुलु, पर जेके असांजा रूटीन जा जेकॾहिं बुक्स आहिनि या जेके ॾुखिया जुमिला आहिनि त उहे माण्हू जेकॾहिं लिखंदो वेंदो त लिखण जो राइटिंग पावर स्किल्स। एग्ज़ैक्टली जुनेद साहिब, ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि हिन जे प्रोग्राम में। ॾाढो सुठो मुंहिंजे ख़्याल सां प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में व्यूअर्स ताईं पहुतो आहे। वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं, मैसेज छा हूंदो तमामु? मैसेज इहो हूंदो त पाण जियो, पर ईअं सम्झो त ॿियनि कान जियो। जेकॾहिं तव्हां मोहबत करियो था त सॼे पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजे प्यार वारनि सां उन्हनि खे मोहबत ॾियो ऐं वठो। तव्हां इहा एक्सपेक्टेशन रखो था त भई मूंसां माण्हू मोहबत कनि, तव्हां जॾहिं मोहबत ॾींदो ई न त मोहबत छा वठंदो। जॾहिं तव्हां मोहबत जी दुनिया में ईंदो, मोहबत ॾींदो त सॼी दुनिया तव्हांखे सुठी लॻंदी। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज, ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। ऐं तव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि में मौसम जे हवाले सां बि आगाह कयो आहे, उहो मुंहिंजे ख़्याल सां एज़ अ मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। जी जतियाल साहिबु, तव्हांजो छा मैसेज हूंदो? मुंहिंजो मैसेज इहो आहे त जेको बि कमु जंहिं बि माण्हू खे अचे थो, जंहिंमें हुनजो इंट्रस्ट आहे, उनखे दिलो जान सां वठे, दिलो जान सां उनखे करे। ईअं न करे त माना चवे बि त मूंखे अचे थो पर माना उनमें इंट्रस्ट न वठे, माना फुल इंट्रस्ट ॾियणो आहे कंहिं बि कम में। मां टीचर आहियां त मूंखे टीचिंग ते भरपूर ध्यानु ॾियणो पवंदो। हारी आहे त उनखे हारी इहो जेसिताईं असां इहो न कंदासीं तेसिताईं असां सक्सेसफुल न थींदासीं। बिल्कुलु बिल्कुलु। मदद अली जतियाल साहिबु, ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज। अब्दुल अज़ीज़ जुनेजो साहिबु, तव्हांजो ॾाढो सुठो मैसेज। रहमत, तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदा? मां बसि इहो ई चवणु चाहींदमि स्टूडेंट्स खे त पाण खे हिकिड़ी शइ ते महदूद न रखो। मीन्स सिर्फ़ु स्टडी न आहे करणी, भई घर जो कमु बि कयो, स्टडी बि कयो, बुक्स रीडिंग, ॿियूं एक्टिविटीज़, घुमणु, एंजॉयमेंट, हर शइ मतिलबु बैलेंस कयो पंहिंजी लाइफ खे। हिकिड़ी शइ ते महदूद न रहो त बसि मां स्टडी कयां थी त बसि। वाओ, ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो। रहमत, तव्हां प्रोग्राम में मौजूदु रहियो। तव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि तव्हांखे केतिरो सुठो लॻो प्रोग्राम? अॼु सुबुह में पूरे प्रोग्राम में तव्हां मौजूदु रहियो। हीअ बि तव्हांजो विज़िट थियो, हीअ बि तव्हांजी जेका आहे न लर्निंग में, मतिलबु कुझु ज़ाहिरी ॻाल्हि आहे, किथे वञूं था त कुझु न कुझु सिखंदा ई आहियूं। बिल्कुलु जी, प्लीज़। मूंखे त इलाही ज़बरदस्त लॻो हीउ प्रोग्राम। हिते अची करे इलाही कुझु मां सिखियो आहे, सर खां, बाबा खां त सिखंदी रहंदी आहियां। मतिलबु हिते अची करे माहौल मूंखे इलाही ज़बरदस्त लॻो ऐं नयूं ॻाल्हियूं सिखण लाइ मिलियूं। हे बि मुंहिंजी वेकेशन में हिकिड़ो विज़िट थी वियो। वाओ, ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तव्हां आयो, ॾाढो सुठो लॻो। ऐं तमामु महिमान, मां शुक्रगुज़ार आहियां अव्हांजे वक़्त जी। व्यूवर्स मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, पर पूरे प्रोग्राम सां जंहिंजो सहकार मौजूदु रहियो आहे उनजो ज़िक्र ज़रूरु कंदासीं। सोना यूरिया जो साथ मौजूदु रहियो आहे। सोना सां इहा आहे कामयाबी इनामी तक़सीम। सोना आणे रहियो आहे पंहिंजे हारी भाइरनि जे लाइ बेशुमार इनाम खटण जो शानदार मौक़ियो। सोना जो जदीद ऐं वधीक अफ़ादियत वारो भाण सोना यूरिया ज़िंकोन, सोना यूरिया नीमकोन ऐं सोना बोरान DAP ख़रीद करियो ऐं ॿोरीअ में मौजूदु स्क्रैच कार्ड उते मौजूदु हूंदो। उन सां गॾु तव्हांखे इज़ाफ़ी तव्हां उन सां पैदावार बि करे सघो था सोना यूरिया सां, ऐं गॾु खटे बि सघो था उन स्क्रैच कार्ड जे थ्रू। ट्रैक्टर, मोटरसाइकिल्स, LEDs, मोबाइल फ़ोन्स ऐं बेशुमार क़ीमती इनामात। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो, पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदव इजाज़त। अल्लाह निगहबान।